बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू सपड़ आऊं सेकड़ो, तू दातार आऊं डोह, तू पारस आऊं लोह जे सनी त सोन थिया। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आऊं आवां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम आवां जो पंहिंजो सुबुह मेहरान असां खणी हाज़िर आहियूं ऐं अव्हां जे लाइ नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं हमेशह हूंदियूं आहिनि। ख़ुशि ऐं आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो, प्यार ऐं मोहबत वारी अव्हां ज़िंदगी गुज़ारियो, पंहिंजे कम सां, पंहिंजे किरत सां लॻल हुजो ऐं महिनत वारी अव्हां ज़िंदगी गुज़ारियो। छो त जेका महिनत हूंदी आहे उहा ई इंसान खे अॻियां वधाए थी ऐं इंसान जॾहिं महिनत कंदो आहे त पोइ हर शइ माना उनखे क़द्र वारी लॻंदी आहे। जेको खाए थो, जेको उन वटि आहे उनजो क़द्र हूंदो आहे। इहा ॻाल्हि हमेशह कंदी आहियां, मूंखे चवणु इलाही सुठो लॻंदो आहे। छो त ॾिसो, जेको माना कॾहिं बि असांजे एक्सपीरियंस में काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं आहिनि ऐं तव्हां त बसि ज़हन रखंदड़ आहियो, सो अव्हां वधीक सम्झी सघो था। मतिलबु को उहो माण्हू जेको सिर्फ़ु वेठे खाईंदो हुजे त उनखे शायदि हर शइ जो क़द्रु न हुजे, पर उनजी भेट में जेकॾहिं असां को अहिड़ो माण्हू ॾिसूं जेको महिनत कश आहे त उनखे हर शइ जो क़द्रु हूंदो आहे। मां इलाही सारा एजुकेशनिस्ट ॾिसंदी आहियां जेके ॿुधाईंदा आहिनि, जॾहिं मतिलबु मूंखे त उन्हनि जी स्टोरी जेका आहे सक्सेस स्टोरी लॻंदी आहे। चवंदा आहिनि त असां कंहिं ॻोठ में गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं, मॉर्निंग टाइम जॾहिं उथंदा हुआसीं त माना सवले नमूने सां का नेरनि बि असांजे लाइ तयारु कोन थींदी हुई, घर में गुरबत वारी ज़िंदगी हूंदी हुई। सो वेल ॾाढो जफ़ाकश इंसान ऐं महिनत कंदड़ इंसान जॾहिं अॻियां ईंदो आहे त पोइ उनखे हर शइ जी सम्झ हूंदी आहे ऐं हर शइ खे ॾाढो पॉज़िटिव वे में वठणु चाहींदो आहे। सो हर शइ खे पॉज़िटिव वे में ई वठणु खपे, इन सां जेको आहे सो पॉज़िटिविटी स्प्रेड थिए थी। सो वेल माना अचण सां एॾो वॾो भाषण अव्हां खे आउं ॾींदी आहियां। असां अव्हां खे ॿुधाईंदा बि आहियूं त सुबुह मेहरान जे लंघण ते सुठा महिमान हमेशह हूंदा आहिनि। सो अॼु बि सुठा महिमान कही आया आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि स्टार्टिंग में कंदसि त मोहन जे दड़े खे 100 साल उनजी खोटाई खे जॾहिं मुकमल थिया आहिनि त कराची आर्ट्स काउंसिल में हिकिड़ो सुठे तरीक़े सां तक़रीब थी आहे, जंहिंमें 80+ जेको आहे सो आर्टिस्ट उन्हनि अची करे हिसो वरितो आहे ऐं 80+ असांखे मुजस्मा ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो तस्वीरूं असांखे ॾिसण जे लाइ मिलियूं आहिनि। सो इलाही सुठी ॻाल्हि आहे, माना तमामु सुठी शइ असांखे जॾहिं साम्हूं खां नज़र अचे थी त उनखे एप्रिशिएट करणु खपे। सो उन ते बि असां अॼु डिस्कस कंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त आज़ान शाह असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, डिस्ट्रिक्ट उमरकोट खां। सभिनि खे आउं भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। ऐं उन खां अलावा असांजे प्रोग्राम में डॉक्टर शाहनवाज़ दल मौजूदु आहिनि जेके ज़हनी बीमारियुनि जा माहिर आहिनि। सिंधनि खे बि आउं भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो, ठीकु आहियो? ज़बरदस्त, अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। असां आज़ान शाह खां पुछंदासीं कीअं आहियो, ठीकु आहियो अव्हां? जी अल्लाह जा करम, तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। अव्हां खां पहिरीं अॼु असां अव्हां जी मॉर्निंग जे अबाउट पुछंदासीं, छो त सर जिन खां त आउं पुछंदी रहंदी आहियां, सर जिन जी मॉर्निंग त हमेशह हिते डिस्कस थींदी आहे। सो अव्हां पंहिंजी मॉर्निंग डिस्कस करियो अॼु असां सां। जेको तव्हां मॉर्निंग जे हवाले सां पुछो त भई मॉर्निंग त मतिलबु सुबुह उथंदे ई असां नमाज़ पढ़ीसीं, अलाह खे यादि कयोसीं ऐं सुठी सुठी सोचनि खे खणी करे असां पूरे ॾींहं जो हिकिड़ो प्लान ठाहे करे उन जे मुताबिक़ असां निकिरंदा आहियूं। माशाअल्लाह इहो ई असांखे हिकिड़ो मतिलबु जज़्बो हूंदो आहे त असां कंहिंजे लाइ सुठा ई असां पैदा करे सघूं। ऐं बाक़ी जेको तव्हां पुछो। जी ज़बरदस्त। अच्छा, माना आज़ान शाह सर जिन जे करे आउं ॻाल्हि करियां त पाण ॾाढियूं सुठियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया नौजवाननि जे हवाले सां। जेकॾहिं आउं ॻाल्हायां त उन्हनि जी हेल्प करणु ऐं कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि असांजी हिन सोसाइटी में जेके वाइट कॉलर रखी वेठा हूंदा आहिनि, माना उहे माण्हू न चई सघंदा आहिनि, न घुरी सघंदा आहिनि, उन्हनि ताईं रसाई करणु, उन्हनि जी हेल्प करणु। मां सम्झां थी जेके आज़ान शाह जहिड़ा माण्हू आहिनि उहे असांजी हिन सोसाइटी में एज़ अ हीरो पंहिंजो हिकिड़ो सुठो रोल प्ले कनि पिया। सो सियारे जी मुंद बि अची चुकी आहे ऐं सियारो बाक़ाइदगी सां अची चुको आहे। अॼु मूं मफलर ओढियो आहे ऐं मूंखे ईअं लॻे थो त जॾहिं माना मौसम चेंज थींदी आहे, हिकिड़ो त मतिलबु ज़हनी बीमारियुनि जा माहिर असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, इंसान जा मिज़ाज ज़रूरु चेंज थियनि था, तबियतूं चेंज थींदियूं आहिनि। सो कोशिशि कजे त असां माना जंहिंजी हेल्प करे सघूं पंहिंजे तरफ़ खां पंहिंजो हिसो असां जोड़ींदा हलूं हिन समाज में, पंहिंजी सुठाई अॻियां वधाईंदा हलूं। डॉक्टर शाहनवाज़ दल खां पुछंदसि, जहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं पिया मौसम चेंज थी चुकी आहे ऐं पाण हिन ई अंगण ते जेके ॿोॾि मुतासिरीन जे हवाले सां प्रोग्राम कया आहिनि उन में काफ़ी सारियूं शयूं असां डिस्कस कयूं आहिनि। हींअर कीअं था ॾिसो पूरो फेज़ जीअं ई थोरो चेंज थिए पियो? ॾिसो, बुनियादी तौर ते जॾहिं बि जेको आहे सो IDPs ईंदा आहिनि कंहिं मुल्क में हुजनि, जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि जी त छा ॻाल्हि कजे, पर असां जहिड़नि ॾुतरियल मुल्कनि में जेके अञा सुधरनि पिया ऐं मुख़्तलिफ़ तकलीफ़ुनि मां गुज़रनि पिया, उन्हनि जा IDPs बि उन्हनि तरीक़नि जा हूंदा आहिनि।
कुझु वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं अझनि ॾांहुं विया आहिनि, कुझु अञा ताईं कैंपनि में आहिनि, कुझु अञा मुख़्तलिफ़ मिटनि माइटनि वटि या कुझु किराए ते रहनि पिया। या ॾिसो हाणे हींअर जेको सियारो अचे पियो, सियारो उन्हनि जे लाइ खाध खुराक सभ खां वॾो अहम जुज़ हुयो। ऐं उनखे जेकॾहिं हू पूरा पवंदा त वरी हाणे ओढ़णु पाइणु मथां जेको आहे सो सियारे जा जेके गरम कपिड़ा आहिनि उन्हनि जो जेको आहे न सो उन्हनि खे ज़रूरत वधंदी। छो त हू जॾहिं पंहिंजे घरनि मां निकिता हुआ त समूरियूं शयूं उते छॾे आया हुआ। ऐं तव्हां सोचो त जिते 7-7 फुट पाणी हो, 5-5, 4-4 फुट पाणी हो, त उते घरनि में जेके बाक़ी बचियल शयूं हुयूं उन्हनि जी छा सूरत हाल हूंदी। ऐं 3-3 महीना पाणी हो। ऐं जेको आहे सो रिसेंटली सखर मां आयसि पे त मूं ॾिठो त जेको आहे सो कंडियार हो ऐं इहो जेको राणीपुर इहे इन सॼे इलाइक़े में मोरे ताईं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अञा ताईं पाणी जा दुॿा माना वॾा वॾा पेचिस हुया। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध सूरनि जी वारी धरती आहे ऐं सूर पहिरीं खां असां जीअं सरजूं था तीअं सामायूं था, तीअं सूरनि सां गॾु संभारियूं था। त चवण जो मक़सदु इहो आहे त हींअर असांजे मुख़ियर साईं जहिड़ो अज़ान शाह साहिबु वेठो आहे या ॿिया अहिड़ा जेके बि मुख़ियर हज़रात आहिनि, जीअं तव्हां चओ न वाइट कॉलर, त जेको आहे न सो राशन तो बट रहा था बहुत, लेकिन ग़रीब शहर वो से फोटो से डर गया, फोटो से डर गया वारी ॻाल्हि। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे उहे माण्हू जेके ॾिसणा आहिनि जेके कंहिंजे अॻियां हथ न टंगे सघनि था ऐं इंतिहाई अंदरि ख़ुदी जे करे या अंदरि पंहिंजे। इहा ॾाढी वैलिड पॉइंट डिस्कस कई आहे, बिकॉज़ असां हिन टाइम में जेको डिज़ास्टर वारो टाइम गुज़रियो इन फेज़ में असां ईअं बि ॾिठो त ट्रक्स त ठीकु आहे भरिजी अचनि पियूं, वरी माण्हुनि जो हमिलो जेको थिए पियो, माना हिकिड़ो अबोझ माण्हू, हिकिड़ो ग़रीब माण्हू उहो रहिजो वञे, हिकिड़ो उहो माण्हू जेको घुरणु नथो चाहे, जेको अॻियां नथो अचणु चाहे, माना उहो त रहिजो वञे न। अज़ान शाह खां इहो पुछणु चाहींदसि त मतिलबु सोशल वर्क में कीअं इन्वॉल्व थियो, स्टार्टिंग खां थोरो पंहिंजे एजुकेशन जे हवाले सां बि डिस्कस करियो। सही मैडम, पंहिंजो बेसिकली त मुंहिंजो तालुक़ु जेको आहे उहो डिस्ट्रिक्ट उमरकोट खां आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त इनखे हिकिड़ो गेटवे बि चई सघिजे थो डेज़र्ट ॾांहुं वञण जो। त ग्रॉस रूट जेको आहे न इहो एरियाज़, इन जे अंदरि जेको रिहाइश पज़ीर हूंदो आहे, जेको उनजे वेझो हूंदो आहे, त उन जी गहराई खे सम्झी सघे थो। सो असां हुते ई पढ़िया आहियूं ऐं असां उन्हनि ई पटनि जा आहियूं। जॾहिं असां उते सरज़मीन ते मौजूदु हूंदा आहियूं त असां ॾिसंदा आहियूं त यार उन्हनि जी ख़्वाहिशूं हज़ारे आहिनि, ख़्वाब हज़ारे आहिनि, पर छा आहे त उन्हनि खे फाइनेंशियली प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। ऐं उन्हनि खां जेको अबे ॾाॾाणे खां जेके उन्हनि जा जेके कमु अचनि पिया उहो रुगो ई कन्वर्ट थियनि पिया त अबा तोखे हाणे अॻियां नाहे वञिणो, हीउ तुंहिंजे ॾाॾे हीउ डांटो वग़ैरह मूंखे ॾिनो हुयो, इहो तुंहिंजे नसीब में आहे ऐं तूं फलाणे जो जेको आहे तूं हारी, तुंहिंजो पीउ हारी आहे त तूं बि हारी थींदे। त न, इन सोच खे मूंखे चेंज करणो हुयो, छो जो ऑलरेडी असां ज़मीदार बि आहियूं त असां इन शइ खे फील कयोसीं। मां जॾहिं बि वालिद साहिब सां गॾु वेंदो हुयुमि तॾहिं हुते नंढड़ा नंढड़ा ॿार जेके स्कूल वञणु घुरिजे, हालांकि स्कूल बि मौजूदु आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि हिते पॉइंट इहो ज़रूरु नोट कंदसि त मोस्टली जेके ग्रॉस रूट ते या जिते मतिलबु इंटीरियर जेके इंतिहाई इंटीरियर साइड जिते स्कूलूं आहिनि उते अञा बि जेको आहिनि जेके टीचर्स आहिनि उहो पंहिंजी ड्यूटीज़ अञा बि सर अंजाम न पिया ॾियनि। उते उहे ई ओतारा हलनि पिया जेके पंहिंजो ईअं सम्झो त उहो स्कूल उन्हनि जे लाइ ओताक जे हिकिड़ो ॾेख ॾिए थो त जेके हुननि जा महिमान अचनि था उन्हनि खे स्टे ई उते कराइनि था। त मूं सोचियो त यार सिंध में जेकॾहिं शऊर आणणो आहे, सिंध खे अगरि जेकॾहिं तरक़ी जेकॾहिं ॾियारणी आहे त उन में पहिरियों जेको आहे शऊर आणण वारो तालीमी रस्तो आहे। त मूंखे बसि उतां खां ई हिकिड़ो शौक़ु पैदा थियो ऐं यूनिवर्सिटी लेवल ताईं वियुमि त हुते यूनिवर्सिटी में मुंहिंजा हम ख़्याल जाम सारा दोस्त मिली विया जेके असां सोचियोसीं त जेको गवर्नमेंट स्कूल मां जा सफ़र करे हिकिड़ो स्टेप पार करे कॉलेज न अचे थो, कॉलेज जो गवर्नमेंट स्टेप पास करे पोइ फाइनली यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो। ऐं यूनिवर्सिटी उहो प्लेटफॉर्म हूंदो आहे जितां हू डिग्री हासिल करे पंहिंजे फ्यूचर जे लाइ कुझु करे सघे थो। त दैट्स वाई असां उन पॉइंट खे नोट कयो त यूनिवर्सिटी लेवल खां स्टार्ट कयूं, उन खां पोइ स्कूल लेवल ते बि आयासीं। ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठो, तमामु बहितरीनु। ऐं माना हिकिड़ो इंसानु जेको शऊर वारो, आउं चवंदी आहियां हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो ॾीओ आहे, हिकिड़ी रोशनी आहे जेका तालीम जी रोशनी आहे। ऐं जंहिं इंसान वटि इहो ॾीओ मौजूदु आहे जेको खणी हले थो ऐं शऊर जी लाट ऐं वरी शऊर फैलाए थो, उहो इंसानु हक़ीक़त में असांजी हिन सोसाइटी में असांजे लाइ मशल राह बणिजो वञे। सो वेल, कहिड़े तरीक़े सां अव्हां अगरि ॾिसो बि था उहे स्टूडेंट्स जेके मतिलबु हिकिड़ा नीडी आहिनि, डिस्कस बि कोन था करे सघनि, उहो कीअं मतिलबु रीच आउट करियो था, कहिड़े तरीक़े सां हुननि सां मुलाक़ात थींदी आहे अव्हां जी? जी मैडम,
जाम सारा मतिलबु असां जॾहिं पंहिंजो हिकिड़ो सर्कल ठाहियो आहे, इन में असांजा हम ख़्याल दोस्तनि जो ग्रुप तक़रीबन 1.5 लख खां वधीक फॉलोवर्स आहिनि असांजा, जेके इन मिशन में असां ईअं सम्झो हिकिड़ो मिशन, हिकिड़ी लाट ॿारी आहे, उन में असां हिकिड़ो प्रचार ऐं हिकिड़ो नारो लॻायूं था त पढ़ंदो सिंध त वधंदो सिंध। त इन हिसाब सां उहे चवनि था न त मैं चलता ही रहा तो फिर लोग मैं मंजिल जानिब तो काफिला जो है वो बंदा खुद ही गया। त नियत असांजी साफ़ हुई, इन खां पोइ मंजिल असांजी ऑटोमेटिकली जेको आहे न, जेको हम ख़्याल दोस्त उन मंजिल खे ॾिसी असां सां जुड़ंदा विया ऐं असांजे कम खे ॾिसी यूनिवर्सिटी में जा वाक़ई काफ़ी अहिड़ा सफ़ेद पोश हिकु स्टूडेंट जेके सेल्फ रिस्पेक्ट खे ॾिसंदे ॾाढो घबराइनि था त असां उहो तव्हां डॉक्टर साहब चयो त भई कैमरा जेको आहे उन खां लाराइनि था, सो उन खां लाराइण वारा काफ़ी आहिनि, छो जो तव्हांखे ख़बर आहे त डिपार्टमेंट में या यूनिवर्सिटी में या तालीमी इदारनि में हुननि जा फ्रेंड सर्कल हूंदो आहे, उहो ॾिसंदा आहिनि त यार असां हाईलाइट थी वेंदासीं त पोइ कीअं करियूं, त पोइ असां ॾाढो मतिलबु इन शइ जो ख़्यालु रखंदा आहियूं त असां पाण में कंट्रीब्यूशन करे ऐं उन्हनि जी इजाज़त वठी करे, जेकॾहिं उन्हनि जी इजाज़त हूंदी आहे त जी बिल्कुलु तव्हां मतिलबु मुंहिंजी फीस आहे, तालीम आहे ऐं राशन न पियो घुरां ऐं पंहिंजो तालीम घुरां पियो, तालीम जे लाइ ऐं तव्हांखे हेल्प घुरां पियो, ठीकु आहे मुंहिंजी तरफ़ां इजाज़त आहे। छो जो जेके ॾियण वारा माण्हू हूंदा आहिनि, मुखैर जेके हज़रात हूंदा आहिनि, असांखे अमेरिकन जेके साना सां रिलेटेड जेके सिंधी कम्यूनिटी जी हुते जेको पूरी ऑर्गेनाइज़ेशन ठहियल आहे, उन्हनि बि असांखे माशाल्लाह ॾाढो हिन में सपोर्ट बि कयो हुयो ऐं इन सां गॾोगॾु ॿिया बि फॉरेनर जेके बि सिंधी कम्यूनिटी जा जेके डॉक्टर्स थी विया, प्रोफेसर थी विया इवन, त उहो बि असांखे सपोर्ट कनि था। त पोइ असां उन्हनि माण्हुनि खे उहो जेको केस असांखे मिले थो, असां उनखे मुकमल करे उन्हनि खे आगाह कंदा आहियूं एज़ अ वीडियो त भई असां इन केस खे रिज़ॉल्व करे छॾियो आहे ऐं कॾहिं असां नाहे शो कंदा, जस्ट पोस्ट लॻाए छॾींदा आहियूं पंहिंजे सर्कल में ऐं हर साल असां विंटर ड्राइव बि कंदा आहियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ मतिलबु जी फ्लड सां हींअर एॾो वॾो नुक़सानु थियो, त इन हिसाब सां बि जी सही, तमामु सुठियूं ख़िदमतूं अवां जूं, अवां जी ख़िदमतुनि खे असां सारायूं था। वधीक असां डिस्कस कंदासीं, व्यूअर्स वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, असां साही जी तरफ़ वधूं पिया, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम हिन महिल लाइव हले पियो, स्क्रीन ते तव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो ऐं स्क्रीन ते गॾोगॾु नंबर बि हली रहियो आहे, तव्हां उहो बि डायल करे सघो था ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त प्रोग्राम गॾोगॾु फेसबुक ते बि हली रहियो आहे, सो अव्हां उते बि प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, शेयर कंदा आहियो, लाइक कंदा आहियो, तमामु सुठो लॻंदो आहे। यकीनन प्रोग्राम अव्हां जे लाइ ई नशर कंदा आहियूं। सुबुह मेहरान जा ही जेके रंग आहिनि, असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजे ॻाल्हाइण हिन गुफ़्तगू जे ज़रिए उहे रंग अव्हां जे अंगणनि ते असां सजाए सघूं। बसि हिकिड़ी नंढी कोशिशि इहा बि हूंदी आहे त ॻाल्हियूं जेके बि हुजनि यूज़फुल हुजनि। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह ऐं इहा बि कंदी आहियां त माना ॾिसो न, काफ़ी सारियूं शयूं असांखे स्क्रीन ते नज़र अचनि थियूं, हर कंहिंजे हथ में मोबाइल हूंदो आहे, तव्हां सर्च कंदा आहियो, हर शइ तव्हांजे साम्हूं हूंदी आहे, पर रेंडमली बि जेकॾहिं का शइ अव्हांखे ॿुधण में अचे, अव्हां ॾिसो पिया त उहा यूज़फुल हुजे। ऐं ॿी ॻाल्हि त उहा शइ तव्हांजे कम में, तव्हांजी किर्त में जेकॾहिं किथे बि तव्हांखे हेल्प करे थी, त पोइ आउं इहो सम्झंदी आहियां त इहा मुंहिंजी सिर्फ़ु न पर मुंहिंजी समूरी टीम जी हिकिड़ी नंढी कामयाबी ज़रूरु आहे। ऐं डॉक्टर शाहनवाज़ दल साहिब खां इहो पुछंदसि त कराची आर्ट्स काउंसिल में जेको बहितरीन तरीक़े सां 3 ॾींहंनि जी तक़रीब मुकमल थी चुकी आहे ऐं मुंहिंजे जे दड़े खे जेके 100 साल खुटाईअ खे मुकमल थिया आहिनि, उनजे हवाले सां ई रही स्टार्टिंग में मां ॿुधायो, पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कंदी हलियमि, त उन हवाले सां अव्हां छा चवंदव? ऐं पहिरीं शाह साहब जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि त जॾहिं इल्मु ऐं दर्सगाहूं ऐं उस्ताद ऐं शागिर्द जो रिश्तो मज़बूत थींदो आहे त क़ौम ऐं मुल्क तरक़ी कंदो आहे, पर उन सां गॾोगॾु उन जा जेके नेगेटिव पहलू हूंदा आहिनि, जीअं जेकॾहिं पढ़ंदा न त लाज़मी क्राइम ॾांहुं वेंदा, नशनि ॾांहुं वेंदा, मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि ॾांहुं वेंदा, त असांखे इन्हनि स्कूलनि जी मालिकी करणी आहे, उन्हनि खे अॻु अचूं था उन ते अॻियनि जेको आहे सो सेगमेंट्स में ॻाल्हाईंदासूं। पर हीउ जेको कमु थियो आहे इहो ॾाढो जस लहिणो आहे, जिन नौजवाननि हेॾी महिनत कई आहे, हेॾा स्कल्पचर्स ठाहिया आहिनि, हेॾा जेके आहिनि सो मूर्तियूं ठाहियूं आहिनि, हेॾा सारा पेंट्स ठाहिया आहिनि, त बेसिकली असांखे चइनी पासनि खां पंहिंजे क़ौम जे फ़र्दनि जी वारसी करणी आहे। इल्मु हुजे, सिहत हुजे, समाज हुजे, माहौल हुजे, फ़न हुजे, ॾात हुजे, इन्हनि समूरनि पहलुनि ते असांखे जेको आहे न सो अॻियां वठी अचिणो आहे।
छो त जिते तव्हांखे हाल ॾेखारिणो आहे उते तव्हांखे माज़ी बि ॾेखारिणो आहे। माज़ी तव्हांजे मुस्तक़बिल जो आईनो साबित थींदो आहे, माज़ी तव्हांजे हाल जो आईनो साबित थींदो आहे। तव्हां जेतिरा शाहूकार हुयो पंहिंजी तहज़ीब में, पंहिंजी सकाफ़त में, पंहिंजी स्टैंडिंग में दुनिया जे अॻियां सिविलाइज़ेशन जे हवाले सां, तहज़ीब याफ़्ता हुअण जे हवाले सां, उन शइ खे जॾहिं तव्हां अया कंदव त उन मां तव्हां का न का शइ सिखंदव। त असां 8000 साल 5000 साल पहिरीं हेॾा रवायत परस्त, हेॾा तहज़ीब परस्त, हेॾा समाजी तौर ते अॻुभरा इंसान हुयासीं, हिकु अॻुभरी क़ौम हुयासीं। असां हाणे छा थी वियो आहे जो असां न रोडनि जी मालिकी था कयूं, न शहरनि जी मालिकी था कयूं, न असां इवन हिकिड़ो नंढड़ो कमु हूंदो आहे। असां हींअर आयासीं पिया तव्हांजे प्रोग्राम ते, सिग्नल बंदि थी वियो आहे, माण्हू उन सिग्नल बंदि जी परवाह ई न पिया कनि। असां बीठा आहियूं त पोयां ॿिया हारुनि पिया हणनि त फॉर ग्रांटेड सम्झनि पिया त असां शायदि बेवकूफ़ आहियूं जेके इन सिग्नल बंदि ते बीठा आहियूं। त पुलिस वारा ॾिसो, तहज़ीब याफ़्ता क़ौमूं, सिविलाइज़्ड क़ौमूं उहे हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे कानून जी पासदारी कनि थियूं, जेके पंहिंजे सकाफ़त जी पासदारी कनि थियूं, जेके ॾिसो असां रिसेंटली हिन महीने में ई असांजो सिंधी अजरक टोपी जो ॾींहुं थी गुज़रियो। असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो, पर उन मां असां हासिल मतिलब ऐं हासिल सबक़ त कोन सिखियो। उन खां पोइ हाणे जेकॾहिं असां हेॾो वॾो कमु कयो आहे जिते तव्हां ॿुधायो त 80 खां वधीक जेके आहिनि सो फ़नकार या जेके आहिनि सो मुसवर आर्टिस्ट जिन हिसो बहिरो वरितो ऐं उन्हनि जेको आहे न सो सिंध जी सकाफ़त खे अयां कयो। हाणे असांखे उनजो हिकिड़ो हकारी मैसेज सॼी सिंध में पखिड़णु घुरिजे। न को जेको आहे सो मीडिया टॉक थिए, न को फ्लैश थिए, न को फ़ोटू निकिरनि, पर उनखे असांखे घर घर घिटी घिटी वाण वाण वस्ती वस्ती वठी वञणु खपे। असल में असां वटि जेको आहे न सो समाज थोरो माना हिकिड़ो असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं सूडो चेंज, माना हिकिड़ी कूड़ी तब्दीली जेका चवंदा आहियूं, कूड़ी तब्दीली, सूडो चेंज माना कूड़ी तब्दीली जे अंदरि जो शिकार थी वियो आहे। असां इथनोसेंट्रिक जे बदिरां ज़ेनोसेंट्रिक थी विया आहियूं। समाजियात जे अंदरि इथनोसेंट्रिक उहे माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी तारीख़, पंहिंजी तमंदन, पंहिंजे माण्हुनि जी जेके ॻाल्हियूं ॿोलियूं ज़बानूं इल्मु अदब फ़न सां चोटी बीह रहंदा आहिनि ऐं पोइ तरक़ी जा नवां गस ॿाहिरि खां जेको आहे सो इल्म मां हासिलु कंदा आहिनि। ऐं ज़ेनोसेंट्रिक हूंदा आहिनि जेके ॿाहिरि जो एडाप्टेशन कंदा आहिनि। असां सां इहो थी वियो आहे त धड़ रेडो आहे ऐं सिर ॿाकरो आहे। असां अधु सिंधी आहियूं ऐं अधु सिविलाइज़ थी विया आहियूं। असां इल्म खां परे थी विया आहियूं, साइंस खां परे थी विया आहियूं, तहज़ीब खां परे थी विया आहियूं, ॾात खां परे थी विया आहियूं, शॉर्टकट्स चोर रस्तनि जे पोयां घिड़ी पिया आहियूं, कॉपी कल्चर खां मां अञा नथा निकिरी सघूं। असांजो इल्मु जेको आहे न सो सिर्फ़ु नौकिरी वठण ताईं आहे। मिसाल हिकिड़ी माउ जेकॾहिं MA पास आहे, BA पास आहे ऐं सुठी एजुकेटेड आहे त उहो पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जी जेका तरबियत कंदी, शायदि उनखे नौकिरी न मिले, पर जेकॾहिं उनजा औलाद उनजी सही तरबियत थींदो, जेकॾहिं हिकिड़ो पीउ ऐं हिकिड़ो हारी, हिकिड़ो मज़दूर जेकॾहिं सुठो आहे त उहो पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे कमनि जे लाइ नई जिदत आणींदो। इल्म मां जेको इल्मु उन हासिलु कयो आहे या जेको इल्मु हू एडॉप्ट कंदो, उन मां हू नयूं राहूं कढंदो, नवां गस कढंदो, नए तरीक़े सां उभरंदो। ऐं ॾिसो, हिकिड़ो फ़र्द जेकॾहिं तरक़ी करे थो त असां चऊं था त हिकु दुनिया जी धरती जो गोलो तरक़ी थो करे। हिन धरती ते हर वसंदड़ माण्हू ते हुनजो इम्पैक्ट पवे थो। जेकॾहिं हिकिड़ो फ़र्द बीमार थो थिए, उहो नफ़्सियाती बीमार हुजे, उहो जिस्मानी बीमार हुजे, उहो समाजी बीमार हुजे, उहो चोर हुजे, धाड़ेल हुजे, ॾोहारी हुजे, मनशात जो वाइपो कंदड़ माण्हू हुजे, या कंहिं बि मकतब फ़िकर सां उहो आहे, जेकॾहिं उहो बि ज़हनी बीमारी में या कंहिं ॿिए बीमारी में मुब्तला आहे, त उनजो बि असरु सॼी दुनिया जे ॻोल्हे ते पवे थो। ॻोल्हे ते रहंदड़ हर माण्हू जी इक़्तिसादियात ते पवे थो, समाजियात ते पवे थो, किरदार साज़ी ते पवे थो। असांखे सिंधी क़ौम जी मिठी ॿीहर ॻोहिणी पवंदी। इल्मु परस्त ॾाहनि खे ऐं अकाबरनि खे उहा मिटी हाणे नए सिर ॻोहिणी पवंदी। शाह साहब जहिड़ा नौजवान जेकॾहिं कमु कनि पिया, तव्हां जहिड़ा नौजवान मीडिया ते अचनि पिया, असांजो डायरेक्टर, असांजी TV, असांजा ॿिया मामला, असांजी मीडिया, इहो सॼियूं शयुनि खे उजागर करे पई त हाणे असांखे नई सिर मिठी ॻोहिणी आहे। पोइ असांजे अंदरि जेको ॾोहारी सोच आहे, असांजे समाज जे अंदरि जेको नाकारी सोच आहे, असांजे समाज जे अंदरि जेके हकारी पहलुनि जो ख़ात्मो थी चुको आहे, उन्हनि खे अॻियां वठी अचिणो आहे। सहप खे अॻियां वठी अचिणो आहे, ॾहाप खे अॻियां वठी अचिणो आहे। त इन्हनि समूरनि शयुनि ते कमु करिणो आहे। ऐं
पाकिस्तान छा पर दुनिया में 66%, 60%, 65% यूथ आहे। असां वटि त माण्हू 50, 55, 60 सालनि में रज़ा इलाही करे वञनि था, पर असांजे इन यूथ जो जेको नंबर ऑफ यूथ आहे, जेको ॻाणेटो आहे, उहो तमामु वधीक आहे। ऐं मूंखे ईअं बि लॻंदो आहे, इंटरप्ट करियां बि, बट मूंखे लॻे थो इहा वैलिड पॉइंट आहे, इहा बि असांखे शेयर करणु खपे। जिते नौजवान घणा हुजनि उते त इनोवेशन हुजे न, उते त तब्दीली हुजे, उते नवाण हुजे। असां हाकारी नाकारी रवैयनि जी त ॻाल्हि कयूं था, इनखे यकीनन पाण कंटिन्यू कंदासीं। अज़ान शाह खां मां इहो पुछणु चाहींदमि, लाइक तव्हां इलाही यंग आहियो माशाल्लाह सां, अव्हां काफ़ी सारा अहिड़ा यूथ मेंबर्स बि ॾिठा हूंदा, उहे यंग माण्हू बि ॾिठा हूंदा जेके टूरिज़म खे ऐं माना ॾाढो सपोर्ट कंदा आहिनि, तमामु घणो सपोर्ट कंदा आहिनि। पोइ तव्हां इन साइड कीअं अची विया त न मूंखे पंहिंजे नौजवाननि खे वठी हलणो आहे, उन्हनि खे ॾिसणो आहे, उन्हनि जी हेल्प करणी आहे, बिकॉज़ एजुकेटेड त तव्हां आहियो, काफ़ी सारा ॿिया बि त रस्ता हुया, काफ़ी सारी ॿियूं फील्ड्स हुयूं, उन में बि तव्हां वञी सघो पिया। जी, तमामु सुठो सुवालु आहे। असल में छा आहे त पाण जेकॾहिं सभई पंहिंजी पंहिंजी फील्डनि में जिते जहिड़े फील्ड में इल्मु हासिलु कयो उन में वञनि त हिन शइ ॾांहुं केरु कमु कंदो, छो जो वाक़ई डॉक्टर साहिबु चयो पिया न, हिकिड़ो अंदरि मतिलबु बुनियादी तौर ते हिकिड़ो बिगाड़ पैदा थी चुको आहे, उनखे सुधारण जे लाइ असांखे मतिलबु पाण ई उथिणो, पंहिंजनि मां ई को उथिणो पवंदो, ठीकु आहे न। त असां पाण पंहिंजे घर खे साफ़ु कंदासीं ऐं उन्हनि खे तरक़ियूं ॾियारींदासीं, पंहिंजे हिन पूरे सिस्टम खे असां पंहिंजो सिस्टम सम्झी करे उन में हिकिड़ो तरक़ी जी सोच रखी जेकॾहिं कंदासीं त पोइ ईअं ई अहिड़ी सोच पैदा थिए थी। असां जहिड़नि हम ख़्याल नौजवान जेके बि हूंदा आहिनि उहे चवंदा त यार मूं फ़िलां डिग्री त कई आहे, फ़िलां फील्ड जो माण्हू आहियां, पर हिन मुआशिरे सां मोहबत आहे, हिन खे सुधारणु चाहियां थो, हिन खे दुनिया में हिकिड़ो वरी मतिलबु उजागर करणु चाहियां थो। त ॾिसो मिसाल बणाइणु चाहियां थो। जीअं हाणे पंहिंजी सिंध जी तहज़ीब मोइन जो दड़ो खां आहे, हू पुराणी तहज़ीब आहे, अॼु बि पाण उनखे यादि करियूं था, पोइ हू गुम किथे थी वई आहे पंहिंजे जेके सिस्टम जे बिगाड़ जे करे। उहो जेको आहे न हाणे छो नथो दुनिया यादि करे, न त मोइन जे दड़े ते त जेके बि दुनिया जा ॿियनि कंट्रीज़ जा जेके ॿियनि मज़हबनि सां तालुक़ु रखंदड़, ज़बाननि सां तालुक़ु रखंदड़ हिते अचनि था ऐं मोइन जे दड़े खे बाक़ाइदा एक्सप्लोर कनि था, हिते अचनि था, घुमनि था, उन तहज़ीब जे बारे में मालूम करणु चाहिनि था, पर असां बि उन तहज़ीब जो हिकिड़ो हिसो आहियूं, किथे गुम थी विया आहियूं। त उन जो ई असांखे दर्द पैदा थिए थो त असां छो गुम थी विया आहियूं। असांखे वापसि उन मुआशिरे खे हिकिड़ो तरक़ी तरफ़ वठी वञणु घुरिजे। ऐं रिसेंटली बाक़ाइदा असां इन तालीम जे हवाले सां इन करे असां चऊं था त जेके वीचारा रियली जेके तालीम सां मोहबत कंदड़ इंसान आहिनि उन्हनि खे असां ॻोल्हियूं, उन्हनि दुबनि मंझि फाथल जेके क़ीमती मोती आहिनि असां उन्हनि खे कढे करे उन्हनि मक़ाम ते पहुचायूं। शायदि उहे हिन सिंध खे रिप्रेज़ेंट कंदा, अॻियां वञी करे हू मुख़्तलिफ़ कंट्रीज़ ताईं पहुचंदा, महिनत कंदा। रिसेंटली हींअर तव्हांखे ॿुधायां थो त धराड़ जो हिकिड़ो पुटु हुयो जेको जंहिंजी असां मेहराण यूनिवर्सिटी में एडमिशन कराई छॾे, असां हुननि सां मुलाक़ात करणु वियासीं। जीअं असांजी टीम वई त हुन जा कपिड़ा वग़ैरह फाटियल हुआ ऐं असां गाॾी बीहारे करे असां भिट जे मथां 3 किलोमीटर सफ़र करे उनजे ॻोठ में हिकिड़ी नंढी झुगी मंझि, न जिते लाइट हुजे, न जिते रस्तो हुजे, न हॉस्पिटल, न स्कूल, हू केतिरो पंधु करे वेंदो। ऐं उहो छोकिरो जेको एॾी महिनत करे फर्स्ट मेरिट लिस्ट में क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी में, मेहरान यूनिवर्सिटी में पंहिंजी सिलेक्शन कराए थो, बीट करे थो उन ॿार खे जेको वॾनि वॾनि इदारनि मंझि पढ़े थो, जंहिंजा माइट उन्हनि खे मोबाइल जी सहूलियतूं, गाॾियुनि जूं हर आसाइश ॾियनि था, उन खे अहिड़ो छोकिरो जेको हेॾे जंग मंझि वेठो आहे ऐं टुटल फटल किताबनि जे पननि खां पढ़े थो, पंहिंजे पाण खे मोबाइल बि उन वटि सवलो न आहे ऐं उन खे बीट करे थो। त अहिड़नि मोतियुनि खे ॻोल्हे करे ऐं उन्हनि जी असल जॻह ते वेहाराईंदासीं त उहो ई उजागर कंदा। असल हक़ीक़त में इहा ई चेंज आहे, इहा ई तब्दीली आहे। पहिरीं जे टाइम में बि त माण्हू हूंदा हुआ न, अहिड़ा मिसाल असांजे साम्हूं अॼु बि त मौजूदु आहिनि न। वण जे हेठां जेकॾहिं कोई पढ़ियो आहे, हुन पंहिंजो नालो रोशन कयो आहे, त माना इहा शइ असां वटि पहिरीं खां आहे। बाक़ी तव्हां हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, असां वटि एॾी पुराणी तहज़ीब आहे, मोहन जो दड़ो असां वटि आहे, उते असांखे ड्रेनेज सिस्टम मिले थो, हर शइ हिकिड़ी प्रॉपर वे में असांखे मिले थी। त उहा शइ असां वटि असां अप्लाए छो नथा कयूं, उन शइ जो फॉलोअप छो कोन्हे को? उहा शइ उते ई सिर्फ़ु छा असां वञी करे सिर्फ़ु विज़िट करे सघूं था, सिर्फ़ु ॾिसी सघूं था, असांखे माना का परख कोन्हे, का सम्झ कोन्हे, को तख़लीक़ी तहक़ीक़ी को असांखे छा ज़हन कोन्हे को? दुनिया जा नौजवान जिते तरक़ी कनि पिया, दुनिया जॾहिं एॾी तरक़ी करे पई, त छा असांजो ज़हन उन्हनि खां तब्दील आहे? यकीनन असां बि ओड़ो ई ज़हन रखूं था। अलाह पाक सभिनीनि खे शिकल खणी सभिनी जी तब्दील आहे,
पर ज़हन रब पाक सभिनीनि खे उहो ई ॾिनो आहे, सोचण जी सम्झ ऐं सघ असां सभिनीनि जी उहा ई आहे। पर फ़क़ति ॻाल्हि एतिरी आहे त असां इन ई शइ खे आउं हाईलाइट कंदसि त नाकारी रवैयनि में फासी विया आहियूं। सो असांखे शायदि उहा सही राह नथी मिले जंहिंखे असां मशले राह बणायूं ॿियनि जे लाइ बि, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न। ऐं माना हिकिड़ो माण्हू जॾहिं हिकिड़ो फ़र्द तरक़ी करे थो त उनजे पोयां केतिरा माण्हू तरक़ी कनि था, इहा बि त हिकिड़ी सवालिया निशानी आहे, इन ते बि त सोचे सघिजे थो। सो वेल अज़न आउं अव्हांखे इहो पुछंदसि त लाइक जहिड़े तरीक़े सां तव्हां कमु कयो पिया ऐं फीडबैक जॾहिं मिलंदो आहे इन पॉज़िटिव वे, केतिरो सुठो लॻंदो आहे, अव्हांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे? माशाल्लाह तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं असां चाहियूं था त मतिलबु ईअं ई माण्हुनि जो जेकॾहिं साथ रहंदो। मूंखे काफ़ी माण्हू चवनि था त यार तव्हां मतिलबु मुख़्तलिफ़ NGOs ऐं ऑर्गेनाइज़ेशन त असां सां गॾु कमु कंदियूं रहंदियूं आहिनि, पर मूं अॼु ताईं बि मतिलबु पंहिंजे सर्कल खे जस्ट वधायो आहे। मूंखे फंडिंग नथी खपे, मूंखे जज़्बो खपे थो, मूंखे रियल माण्हुनि खे हाणे छा आहिनि त कुझु अहिड़नि इदारनि जे करे जेके रियल दर्द रखंदड़ क़ौम जो तालीम जे मथे उहो गुम थी विया आहिनि। माण्हू जेके आहिनि न उन मतिलबु फेक माण्हुनि जे करे रियल खे हिकिड़ी शइ मां ऐड करणु चाहींदमि। मां बि काफ़ी सारनि इदारनि जो हिकिड़ो नंढिड़ो ई पार्ट पर रही आहियां, घटि टाइम जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मूं कमु कयो आहे, त मूंखे इहा शइ बि ॿुधण जे लाइ मिलंदी आहे। समहाउ इहा शइ सही बि आहे, जंगल में मोर नाचा किसने देखा, उहा शइ सभिनी जे साम्हूं अचणु खपे ऐं हिकिड़े पॉज़िटिव वे में अचणु खपे। पर उते तव्हांजा कैमरास हर शइ बंदि हुजणु खपनि जिते माण्हू डिॼनि था कुझु चवण खां, कुझु ॻाल्हाइण खां, कुझु शयूं भला पंहिंजे हद ताईं बि त हुजनि, उहो कॉन्टेक्ट अल्लाह पाक सां बि त हुजे, माना कुझु शयूं उहे उन शेल्टर में ई बहितरीनु लॻंदियूं आहिनि। सो वेल मूंखे ॿुधी करे तमामु सुठो लॻो। सो प्लीज़ तव्हां कंटिन्यू कजो। जी बिल्कुलु। ऐं इन जे मथे बि ऐं जीअं तव्हां हिकिड़ो पॉइंट मुंहिंजो पिक कयो त मोइन जी दड़े जी तहज़ीब ते। हाणे ॾिसो फॉरेनर जॾहिं ईंदा आहिनि न, आऊं जॾहिं वेठो हुयुमि तॾहिं असांजा हिकिड़ा मतिलबु ॼाण सुञाणा त उतां मतिलबु ॿाहिरि फॉरेनर कुझु आया हुया विज़िट ते घुमण जे लाइ। इन तहज़ीब खे जॾहिं उन्हनि निहारियो पे ॾिठो पे त उन्हनि चयो त ही 5000 साल पहिरीं एतिरो मतिलबु तरक़ी याफ़्ता हुआ त हाणे उन जी क़ौम अॼु पोइते छो आहे। मतिलबु छो असां त चाहियूं था त जेको 5000 साल पहिरीं हेतिरी तरक़ी हुननि जो जेके मॉडल्स वग़ैरह जेके निकिता आहिनि एतिरो मतिलबु तरक़ी याफ़्तो त हिन क़ौम सां रिलेटेड जेके अॻियां आया आहिनि उन्हनि खे त पूरी दुनिया ते छाइजणु घुरिजे। असां ॾिसणु चाहींदासीं पर छो आख़िर पंहिंजे अंदरि इहो ज़रूरु ॻोल्हणो आहे त असांजे सिस्टम में कहिड़ी खामी आहे, उनखे सुधारणो पवंदो। ऐं बिल्कुलु असां जेको आहे न चाहींदासीं त असांजे हिन मिशन में असां जेको लाट बारी आहे असां चाहियूं था त उन में पंहिंजे हिसे जो, ऐं हमेशह चवंदो आहे त हिकु ॿूटो आहे उन में पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई छॾियो, सुभाणे पाण हलिया वेंदासीं, पर जॾहिं उन रस्ते तां वरी मोटंदासीं त उहो ई ॿूटो वॾो वणु थी वेंदो ऐं उन वण जे हेठि वेही करे उन जी नसल बि परवान चढ़ंदी ऐं ॿिया बि अची करे उन वण जे हेठि साई पटंदा। ॾाढो सुठो एग्ज़ाम्पल मां ॾिनो आहे। सो व्यूअर्स असां वधीक पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे साई जो ऐं हिन साई में अव्हांखे हिकिड़ो कप चांहि जो खणणो आहे, वरी अची करे टीवी जे अॻियां वेहणो आहे। सो काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। वेलकम बैक नज़रीन। सभी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं यकीनन प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे ऐं कोशिशि इहा बि हूंदी आहे त जॾहिं तव्हां कॉल कयो त जेतिरो थी सघंदो आहे पॉसिबल हूंदो आहे असां ज़रूरु कोशिशि कंदा आहियूं त अव्हांखे असां शामिलु करे सघूं। हमेशह चवंदी आहियां त प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे, सो अव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। कचहरी असांजी सुठी हले पई, यूज़फुल असांजी कचहरी आहे, काराइती कचहरी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां जेकॾहिं थोरो पॉज़िटिव वे में इन शइ खे वेही करे ॿुधंदव त उहा शइ अव्हांखे बि सुठी लॻंदी, वणंदड़ लॻंदी। ऐं ॿारनि जी ॻाल्हि कंदी हलंदसि, मूं स्टार्ट में बि ॻाल्हि कई त मौसम चेंज थी चुको आहे, ख़ुदि ख़बर आहे त मौसम ॾाढो हाणे तकिड़ो चेंज थिए पई ऐं राति जो त हूअं माना ईअं थींदो आहे न मौसम चेंज थिए थी त राति जो घणो सीउ पवे थो, हाणे मॉर्निंग टाइम में उहो महसूसु थिए थो। ॿारनि खे जॾहिं स्कूल मोकिलियो था त कोशिशि कयो त ॿारनि खे सॉक्स ऐं पूरो प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे ड्रेस पाराए ऐं मोकिलियो। थोरो ख़्यालु, हिकिड़ो त पेरेंट्स इलाही कॉन्शियस बि हूंदा आहिनि पर ॿार बि तमामु घणा ज़िदी हूंदा आहिनि, सो ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। हिन मौसम में तबियत बि चेंज थिए थी ऐं वॾनि जो वरी मिज़ाज बि चेंज थींदो आहे। गर्मियुनि में वरी ईअं थींदो आहे त हर को माना माण्हू बि ॾाढो गरम रहंदो आहे, हुनजो मिज़ाज बि ॾाढो गरम रहंदो आहे। सो हीअ मौसम ॾाढी सुठी आहे। पंहिंजो जेको बि कमु आहे अव्हां जंहिं बि किरत सां लॻल आहियो कोशिशि कयो त उहो कमु बि सुठे तरीक़े सां सर अंजाम ॾिनो वञे ऐं जिथे बि असां आहियूं
बसि एतिरी कोशिशि हुजे त असांजो जेको पंहिंजो किरदारु आहे पंहिंजो कमु आहे उहो बहितरीनु हुजे। लाइफ इलाही लिमिटेड हूंदी आहे, ख़बर कोन पवंदी आहे। कल्ह जी ॻाल्हि आहे, असांजी हिकिड़ी अदी आहे, उन सां गुफ़्तगू थिए पई ऐं पाण चवनि पियूं इलाही सुठी यंग ॾाढी प्यारी सी आहे। पाण अदी चवे पई त न ॿार थी विया आहिनि ऐं हाणे ईअं लॻे थो अधु ज़िंदगी असां गुज़ारे आया आहियूं। कल्ह जी ॻाल्हि आहे त ॾाढो फ्रेश ॾाढो यंग पाण खे महसूसु कयो भई हाणे लॻे थो त अधु ज़िंदगी गुज़री वई आहे। सो माना ईअं रियलाइज़ बि थींदो आहे त लाइफ इज़ वेरी शॉर्ट, तमामु घटि ज़िंदगी इंसान खे मिले थी ऐं उहा ज़िंदगी तकड़ी गुज़रे थी। सो बसि कोशिशि कयूं त असांजे हुजण सां ठीकु आहे, भला न थिए कंहिंखे फ़ाइदो, कंहिंखे असां नुक़सानु न ॾियूं, पंहिंजे रवैये सां बि, पंहिंजे ॻाल्हाइण सां बि, पंहिंजे कम सां बि। डॉक्टर शाहनवाज़ डल खां आउं क्वेश्चन कंदमि। सर, मां इहो पुछणु चाहियां पई त जिथे असां ॾिसूं पिया लाइक क्रिमिनल्स जे हवाले सां जहिड़े तरीक़े सां असांखे पोस्ट नज़र अचनि पियूं, उते ई वरी जेकॾहिं कराची आर्ट्स काउंसिल जी ॻाल्हि कजे थी, उते एतिरा सारा नौजवान 80+ आर्टिस्ट, उन्हनि जी कैलीग्राफी, उन्हनि जा पोर्ट्रेट्स, उन्हनि जी पेंटिंग्स, माना एतिरो वॾो को इनाम हुजे त अहिड़नि जे लाइ हुजे न जेके सुठे तरीक़े सां पंहिंजी फील्ड में कमु कनि पिया। कंहिं वञी क्रिमिनल खे तव्हां पकिड़े जो तव्हांखे हेतिरो इनाम मिलंदो, वॉट डज़ इट मीन? मूंखे इहा शइ सम्झ में कोन थी अचे, तव्हां छा था सम्झो? नफ़्सियात जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे रिवार्ड एंड पनिशमेंट, ठीकु आहे। उहा असां उनजी जेका ट्रीटमेंट हूंदी आहे न, उनजो हिकिड़ो मॉडलिटी आहे। BF स्कैनर हुयो, उन ॾिनो त रिवार्ड एंड पनिशमेंट, उहो जेको आहे सो इंटरनेशनल सीन आहे। उनखां पोइ उनखे इम्प्लीमेंट कयो थो वञे। रिसेंटली असां हिकिड़ी UN जी जेका आहे सो मीटिंग हुई, उन में पॉलिसी मेकिंग हुई त जेको सिंध पाकिस्तान में जेको नशे जो वधंदड़ रुझान आहे उन जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता वञनि, हिकिड़ी पॉलिसी मेकिंग हुई। त उन्हनि सां मुंहिंजो हिकिड़ो इख़्तिलाफ़ु हुयो, त उते जेके टेररिस्ट हुआ उन सां मुंहिंजो इख़्तिलाफ़ु हुयो, जेको जस्टिफाइड थियो त जेका ग्लोबल तरीक़े सां जेके रूल्स रेगुलेशन्स क्राइटेरियाज़ स्टैंडर्ड्स ठहनि था, SOPs ठहनि थियूं या TORs ठहनि था, उन्हनि खे मनो हिते कॉपी पेस्ट करे ऐं कानून ठाहियो थो वञे। उनखां पोइ मूं चयोमांसि त जेको असांजो पॉलिसी मेकर आहे उहो ब्यूरोक्रेट आहे, उहो टेक्निकल न आहे। माना मिसाल एजुकेशनिस्ट वेठो आहे, एजुकेशन जो सेक्रेटरी एजुकेशन जो माण्हू न आहे, हेल्थ जो सेक्रेटरी हेल्थ जो माण्हू डॉक्टर न आहे, ठीकु आहे। जेकॾहिं फाइनेंस जो आहे त उहो फाइनेंस जो माण्हू न, उहो CS ऑफिसर आहे, ठीकु आहे। ओके, नो प्रॉब्लम विद देम, असांजा दोस्त आहिनि उहे बि। पर चवण जो मक़सदु आहे त हाणे जंहिं इनाम रखियो उहो बि त CS ऑफिसर आहे, उनखे ग्राउंड रियलिटीज़ जी ख़बर कोन्हे, उनजो फील्ड वर्क कोन्हे, उन वटि हिकिड़ा स्टैंडर्ड ठहियल आहिनि त गोरो छा कंदो हो जॾहिं लोड़ा ठाहींदो हो, गोरो छा कंदो कंसंट्रेशन कैंप्स ठाहींदो हुयो, गोरो छा कंदो हो सज़ाऊं ॾींदो हो। हींअर जेकॾहिं तव्हां दुनिया जे कंहिं बि मुल्क में वेंदो सुधरियल में त उते जेल लफ़्ज़ न हूंदो आहे, उहो उते हूंदो आहे करेक्शनल जेको आहे सो सेटिंग। या त असां वटि छा कयो अथनि, हाणे उनखे जेके जेलूं आहिनि उन्हनि जा नाला करे छॾिया अथनि प्रिज़न्स एंड करेक्शनल फैसिलिटीज़, सोशल रिहेबिलिटेशन। पर उते छा थो थिए तव्हांखे असांखे समूरनि खे ख़बर आहे। ही तव्हांजा मीडिया जा जेके पना आहिनि या स्क्रीनूं आहिनि उहे उन्हनि दर्दनि सां, कथाउनि सां, ॾाढाइनि सां, बदतमीज़ियुनि सां, बदमाशियुनि सां भरियूं पियूं आहिनि। अचूं था ॿिए सेगमेंट ते, त जेको सुवालु आहे त इहे जेके हेॾा सारा इनाम उन्हनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु लॻाया विया आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं एज़ फार असां अचूं था हिकिड़ी कंसर्न ते त रिवार्ड एंड पनिशमेंट ते माण्हू जी एक्टिविटी वधे थी, माण्हू जी वर्किंग कैपेसिटी वधे थी, माण्हू जे अंदरि, छो त इंसान फितरतनि अंदरि मां लोभी आहे, हुनजे अंदरि ग्रीड भरियल आहे। जेकॾहिं तव्हां मूंखे चांहि जो कोप पीआरींदो त तव्हां सां 4 कलाक चरी कंदुसि, जेकॾहिं तव्हां मूंखे सूप पीआरींदो या मानी खाराईंदो त 8 कलाक चरी कंदुसि। या अचूं था त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त असां हिकिड़ी माज़ी जी यूटोपिया जेका आहे न, उन में त असां हीअं हुआसीं, असां उनखे मनोअन पंहिंजे अंदरि जज़ब न कयो आहे। असां उहे पंहिंजी तारीख़ जा जेके लम्हा हुआ ऐं तारीख़ जूं जेके ख़ूबसूरतियूं हुयूं उन्हनि खे पंहिंजे वजूद जो हिसो न ठाहियो आहे। असां सिर्फ़ु काग़ज़नि जो हिसो, लॿाड़ जो हिसो ऐं पंहिंजे तरफ़ां ऐं हिकिड़ी वॾाई जो हिसो त असां हीअ हुआसीं, असां आहियूं छा, असां वञूं केॾांहुं पिया, वेयर वी आर हेडिंग टूवर्ड, ठीकु, असां वञूं केॾांहुं पिया, असांजो मुस्तक़बिल छा आहे, मुल्क जो मुस्तक़बिल छा आहे, धरती जे माण्हुनि जो मुस्तक़बिल छा आहे, नौजवाननि जो मुस्तक़बिल छा आहे, जेको असां 65% क्लेम था करियूं। असांखे अॼु ॾींहुं ताईं पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कोन थियो।
असां अॼु ॾींहुं ताईं पंहिंजे गटर जे जेको उथली थो पवे उनजी मालिकी नथा करे सघूं। असां पंहिंजे सिस्टम जी मालिकी नथा करे सघूं। जो हिकिड़ो माण्हू अचे थो, पोस्टिंग कराए थो, करोड़नि जी करप्शन करे हलियो थो वञे ऐं ख़ुदा हाफ़िज़। त इहे हिसाब पतियूं थींदियूं आहिनि ऐं इहे जेके इनाम इकराम थींदा आहिनि। ॾिसो, एज़ अ साइकेट्रिस्ट जॾहिं तव्हां मूंखां पुछंदो न त आउं 1.25% 1.1% जेको क्रिमिनल फैक्टर हूंदो आहे उनजे अंदरि बॉर्डर लाइन पर्सनैलिटी, उनजे अंदरि एंटी सोशल सेगमेंट, उनजे अंदरि हिस्ट्रोनिक सेगमेंट, उनजे अंदरि नार्सिस्टिक सेगमेंट, उनजे अंदरि जेके बैड पर्सनैलिटी वारा बिगाड़ हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे इन्वॉल्व कंदुसि। ऐं मिसाल ॾींदो आहियां त जॾहिं मोहतरमा जी शहादत थी हुई त फुरूं ऐं ॾाढायूं बदमाशूं फायर सेटिंग कंहिं बि जाले न कई हुई। उहो क्रिमिनल फैक्टर निकितो ॿाहिरि, जीअं मौक़े परस्त जेको अपॉर्चुनिस्टिक माण्हू हूंदा आहिनि उहे निकिता हुआ। उन्हनि अची इहो जेको आहे सो बगदाद मचायो हो, माण्हुनि सां मामला कया हुआ, बैंकुनि जा ATM कार्ड खणी विया, गाॾियूं साड़े उन्हनि जा लोह जा टुकड़ा टुकड़ा खणी विया। त चवण जो मतिलबु उहो जेको 1.25% आहे, 1.1% आहे, उनखां पोइ बॉर्डर लाइन पंहिंजो बाइपोलर अफेक्टिव डिसऑर्डर आहे, या जेके बचपन खां वठी कंहिं ज़्यादती जो शिकार थींदा आहिनि, जेके या कंहिं ॿिए मामले जो शिकार थींदा आहिनि, कंहिं अज़ियत जो शिकार थींदा आहिनि, उन्हनि जे अंदरि वॾो थी ॾोहारी सरगर्मियूं वधनि थियूं। ही उहे माण्हू आहिनि उन्हें कंहिं बि कबीले इफेक्ट ॾिसो केॾो थो पवे। अच्छा सर, पाण खे कंटिन्यू कंदा लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे असां शामिल करियूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आउं तव्हांखे भली कार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदी ताहिरा मटियारी खां आरिफ जान मीरपुर। जी आरिफ जानवीर, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अदी अल्हम्दुलिल्लाह। अदी तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन हली रहियो आहे। अॼु मुंहिंजे दिले जे माहौलियात जे हिसाब सां तमामु सुठियूं ॻाल्हियूं पिया ॿुधूं। ऐं इन खां अलावा मुंहिंजो हिकिड़ो बि सुवालु आहे तव्हां सां। जी जी बिल्कुलु बिल्कुलु सवाल करियो। तक़रीबन में माना हिन ॾिसो न, कल्चर में हेॾा सुठा नौजवान हेतिरो कमु करे रहिया आहिनि, उनजे बावजूदि बि असांजो हीउ धाड़ियल कल्चर जेको केतिरियूं माण्हू रोई रहियूं आहिनि, किन जा बचा गुम, इन माहौल ते जेतिरो तव्हां अॼु वीचार करे था, ऐं सिंध हुकूमत खे तव्हांजे प्लेटफॉर्म तां अपील थो करियां त ख़ुदा इहो ॾिसो असांजा नौजवान हेॾो कमु कनि पिया, वरी उहे नौजवान जो माउ मुरनि पियो। आरिफ जांबीर, आउं तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियमि। बिल्कुलु इन सवाल खे असां ऐड कंदासीं। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। असां हमेशह तव्हांखे वेलकम चवंदा आहियूं, सुठी ॻाल्हि कंदा आहियो। जॾहिं बि को बि सवाल कयो आहे, इलाही वैलिड मूंखे तव्हांजो सवाल लॻंदो आहे, डिस्कसिंग जे लाइ सुठो हूंदो आहे, बहितरीनु हूंदो आहे। सो यकीनन इन शइ खे असां रखंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि अव्हां सां मूं डिस्कस करणु चाही पे, लाइक मां कुझु ॾींहंनि खां इहो सोचियो पे त असां जॾहिं काइंड थियूं था उहो बि असांजो रवैयो लिमिटेड आहे। असां माना पंहिंजो पाण खे एतिरो छा बाउंड करे छॾियो आहे, या असां छा माना असांजो हीउ मुआशिरो कहिड़े तरफ़ वञे पियो। काइंडनेस इन वन सेंस मां तव्हांखे थोरो एक्सप्लेन करियां। लाइक अगरि को माण्हू जिन जो बैक सपोर्ट आहे, को माण्हू ईअं असां चई सघूं था अमीर घराणे जो आहे, उन सां काइंडनेस ॾाढी हूंदी। उते ई को ग़रीब जेकॾहिं घराणे जो अची वेंदो, उन सां रवैयो चेंज हूंदो। ऐं इन जो हिकिड़ो रिज़ल्ट इहो बि अचे थो असांजे साम्हूं, तव्हां बि वेठा आहियो, यकीनन तव्हां नौजवाननि जे लाइ कमु करियो पिया, इन शइ सां तव्हां बि एग्री थींदा त जेको ग़रीब तबिके जो नौजवान आहे, उन सां जेकॾहिं साम्हूं खां रवैयो चेंज कयो वेंदो आहे न, कंहिं बि इदारे में वञे, काथे बि वञे, त उनजे कॉन्फिडेंस ते इलाही असरु पवंदो आहे। इहा शइ असांजे मुआशिरे में छो एॾो माना वधी वई आहे? बेसिकली ह्यूमन साइकोलॉजी आहे, ह्यूमन साइकोलॉजी जेका आहे न उहा हिते थी ट्रैप करे माण्हू खे। असांखे आउं तव्हां वटि ईंदुसि, मूंखे छा ॾींदव, तव्हां मूं वटि ईंदव, मुंहिंजे लाइ छा खणी ईंदव। ऐं असां वटि हिकिड़ो जेको एलीट क्लास आहे या अपर क्लास आहे या जेको प्रिविलेज क्लास आहे, जंहिंखे असां सिंधी में अंग्रेज़ी में चयो प्रिविलेज, माना मरायत याफ़्ता क्लास, माना जंहिं वटि सभु कुझु आहे। जेकॾहिं आउं एज़ अ डॉक्टर वेंदुसि त मुंहिंजो टोन हुन सां ॿियो हूंदो, ऐं आम ग़रीब जेको लीड़ो लीड़ो कपिड़ा पाए अचे थो मुंहिंजी क्लिनिक ते, हुन सां मुंहिंजो टोन हूंदो। इहो मुंहिंजे अंदरि जी जेका आहे न सो मुनाफ़िक़त आहे, मुंहिंजी तरबियत जे अंदरि किथे खोट आहे। असांजी जेका स्कूलिंग, असां ॾिसो असां वटि 3 शयूं आहिनि तरबियत गाऊं। हाणे उन्हनि खे तव्हां डिनाए नथा करे सघो। माउ जी हंज आहे, ऐं स्कूल आहे, ऐं असांजो मज़हबी तरीक़ेकार आहे। असां को मुस्लमान आहियूं या हिंदू आहियूं, क्रिश्चन आहियूं, जेके असांजी तइलीमात आहिनि मज़हबी तइलीमात, असां उन्हनि खे फॉलो कयूं था। उन्हनि खे हिकिड़ो कबो आहे त पेपर ॾेई अचण ताईं फॉलो करणु, हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे अंदरि एडॉप्ट करणु, हुलीअ मां, ॻाल्हाइण मां, तरीक़े मां, रहण सहण मां, हलण चलण मां, तव्हांजे किरदार मां हुनजी झलक अचे।
सही। उन खां पोइ उस्ताद, अॼु जो उस्ताद चए थो पढ़ो न पढ़ो मुंहिंजो पघार खड़ो। सरकारी स्कूलनि में की तव्हां असां त ॿार कोन पढ़ाईंदासीं। हाणे केरु पढ़ाईंदो उते ॿार? सही। जेको ॿार पढ़ाए थो उनजी किरदार साज़ी कोन थी थिए। असांजा जेके वॾा इदारा आहिनि, जेके एजुकेशन जा इदारा आहिनि, उन्हनि जे अंदरि बि जेको हाल ॾिसो। ऐं रिसेंटली इस्लामाबाद वियोसीं हिकिड़ी तमामु वॾे इदारे में, उते स्मोकिंग त ईअं पई हले जीअं को का ॻाल्हि ई कोन्हे। उते आइस जो नशो, मुख़्तलिफ़ नशा हलनि पिया। ऐं छो त बेसिकली ड्रग मनशा जो इलाज बि कंदो आहियां, त उन हवाले सां नफ़्सियात ऐं मनशियात जे इलाज जे लाइ ऐं एज़ अ जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एज़ अ स्पीकर थी वेंदो आहियां। त चवण जो जेको मेन मक़सदु आहे त किरदार साज़ी जे अंदरि फ़ुक़दान आहे। असांजी माउ खे टेलीफोन मोबाइल हथ में अची वियो आहे, असांजे पीउ खे रोज़गार जा मामला हथ में अची विया आहिनि, असांजे औलाद खे जेको आहे सो पाम टेप हथ वारो जेको मोबाइल आहे, इहे सभु शयूं हुनजे हथ अची वियूं आहिनि। हाणे उहे चवंदा आहिनि त पोइ हाणे सभु खां असीं अकाबर थी विया आहियूं ऐं सभ खां वॾो जेको असांखे बिगाड़ियो आहे, गूगल बि बिगाड़ियो आहे, किताबनि खां दूरि थी वियासीं। छो त किताब तव्हांजो वॾे में वॾो साथी अथव ऐं किताब पढ़णु ॾाढो ॾुखियो कमु आहे। अच्छा, किताब जी असां ॻाल्हि कई आहे, पर जेके गवर्नमेंट स्कूल जा किताब आहिनि उहे असां ॾिसूं पिया दुकाननि ते पिया विकिरो थिया आहिनि, शागिर्दनि खे कोन था मिलनि। उन्हनि जी तव्हां कमेटियूं ॾिसो, उन्हनि जे अंदरि ग़लतियूं ॾिसो, उन्हनि जे अंदरि केतिरा किकबैक्स था वरिता वञनि, उन्हनि जे अंदरि केतिरो जेको आहे सो ज़ुल्म थो थिए। उहे सीटूं ऐं उहे जेके आहिनि शयूं उहे केतिरे में थी विकामनि। उहो बि हिकिड़ो वॾो तारीख़ जो अलमियो आहे जेको असां सिंधी माण्हुनि जे चहिरे ते हिकिड़ो बदनुमा दाग़ आहे। जॾहिं इल्मु जेको असांजी सिंध जे शऊर ऐं मुल्क जी तरक़ी ऐं ज़ाती तरक़ी जो सबबु बणिजी सघे थो, उन इल्म जे अंदरि जेको सिलेबस थो ठाहियो वञे, उनखे छपियो थो वञे, उनजे अंदरि जेके एरर्स थियूं थियनि, उहे एरर्स जेके आहिनि सो एतिरियूं वॾियूं हूंदियूं आहिनि, एॾा वॾा भंड थींदा आहिनि जो असां जेके सुलझियल माण्हू आहियूं उहे रोई रड़ी सघूं था, ॿाकारे सघूं था, ललकारे सघूं था, ॿियो असां कुझु बि नथा करे सघूं। असां हिकिड़ी लर्नड हेल्पलेसनेस। जॾहिं त असां इहो चवंदा आहियूं त मेजॉरिटी इज़ अथॉरिटी, उन खां पोइ असां वटि काफ़ी सारा प्लेटफॉर्म्स बि आहिनि, उन ते बि असां ॻाल्हाए सघूं था। ऐं सिर्फ़ु ॻाल्हाइण ई मक़सदु न आहे, उन ते अमल बि कराए सघूं था, करे सघूं था। स्टार्ट त माना पाण खां ई थींदो आहे न। सो वेल व्यूअर्स, असां वधीक डिस्कस कंदासीं। वक़्तु न्यूज़ ब्रेक जो थी वियो आहे, सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं पिया, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी ॿीहर आवाज़ पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। कुझु अहिड़ा असां वटि स्क्रीन ते फेसिस ईंदा आहिनि जेके असां ॾिसी करे ख़ुशि थींदा आहियूं, उत्साह पैदा थींदो आहे। कुझु शयूं रेंडमली सही आहे, जॾहिं असांजे साम्हूं अचनि थियूं त न ॾिसी सघंदा आहियूं, न ज़िक्र करे सघंदा आहियूं, न ॻाल्हाए सघंदा आहियूं, न चई सघंदा आहियूं, या ईअं खणी चवां त पोइ अहिड़ियूं बाउंड्रीज़ अची वेंदियूं आहिनि, उन दायरे में रही करे ॻाल्हाइण जी समहाउ इजाज़त हूंदी आहे। पर ॻाल्हाइण खां पोइ छा असरु थिए थो इहो अव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असां जॾहिं सोशल मीडिया यूज़ कयूं था या स्क्रीन ते असांखे ॾिसो पिया, स्क्रीन यानी परदे ते जेका शइ हलंदी आहे उहा ज़हन जे कैनवास ते पंहिंजा रंग छॾींदी आहे। ऐं उन ज़हन जे कैनवास ते जॾहिं सुठा रंग हुजनि त पोइ ज़िंदगी संवरजी सघे थी, इंसान खे उत्साह मिलंदो आहे। ऐं ॾिसो न, कुझु बैक पुशअप्स इंसान खे खपंदा आहिनि, उहे तव्हांजे रवैये मां खपनि, पेरेंट्स जे थ्रू खपनि। पेरेंट्स जो ॻाल्हाइणु, उन्हनि जो उत्साह ॾियणु तमामु ज़रूरी हूंदो आहे हर इंसान खे अॻियां वधाइण में। पोइ जेके नाकारी रवैया असांजी हिन समाज में ॾिसूं था असां, या स्पेशली जेकॾहिं असां सिर्फ़ु धाड़ेल कल्चर ते ॻाल्हायूं ऐं उहो जॾहिं बैकग्राउंड सॼो असांजे साम्हूं अचे थो त पोइ कचनि ज़हननि ते छा असरु थींदो, असांजी सोसाइटी, असांजो ही समाज आख़िर केॾांहुं वधे पियो। सो डॉक्टर साहिबु, मां इहो पुछंदमि, अॼु जे ॾींहं जो बहितरीनु सुवालु त जेको ही नेगेटिव शयूं या जेके ही नाकारी शयूं, धाड़ेल कल्चर या ॿियूं शयूं, उन्हनि कचनि ज़हननि ते केॾो तमामु ग़लति असरु पवंदो। ॾिसो, बेसिकली असांजो ॿारु इमिटेट करे थो, नक़ल करे थो, माना इहो नफ़्सियात थी चवे। ऐं उन खां पोइ उन ते मूंखे हिकिड़ी यादगिरी अची वई त हिकिड़ी ताज़ो वीडियो वायरल थी हुई जंहिंमें हिकिड़ो धाड़ेल जेको पंहिंजो पाण खे ॾाढो मुड़ुसु सम्झे थो ऐं उहो हिकिड़े माण्हू ॿार सां जिन्सी ज़्यादती करे थो, उनजी वीडियो वायरल करे थो। ऐं इहो हिकिड़ो इंतिहाई करब जहिड़ो अमल आहे, हिकिड़ो कुदो अमल आहे।
उन धाड़ेल सां गॾोगॾु उन धाड़ेल सां जेके जुड़ियल ॿिया माण्हू आहिनि उहे बि हिन ॾोह जा साथारी आहिनि। उन सां गॾु जेको वॾेरो जुड़ियल आहे उहो बि साथारी आहे। उन सां जेको पाथारीदार जुड़ियल आहे उहो बि साथारी आहे। असां सिंध जे समाज में रहंदड़ हर फ़र्दु उन ॿार जी अज़ियत जो साथारी आहे। सबबु इहो आहे त असां सरेआम उनखे निंदियूं नथा, असां सरेआम उनखे जेको आहे न सो कंडेम नथा करियूं। भले उनजे मथां इनाम लॻो, उहो धाड़ेल मरंदो, उनजी तज़लील थींदी, सभु शयूं थींदियूं, पर इहा कहिड़ी रवायत आहे जो तव्हांजो ज़हन एतिरो ग़लीज़ थी वञे, एतिरो बेकार थी वञे, एतिरो नाकारा थी वञे जो तव्हां हवस में, ज़िद में, चिड़ में, पलांद में मुख़्तलिफ़ ज़रियुनि सां कंहिंजी अस्मत ज़री करियो, कंहिंजी तज़लील करियो, कंहिंसां जेको आहे सो ज़्यादती करियो, जिन्सी ज़्यादती करियो, जिस्मानी ज़्यादती करियो, ऐं उधमन ऐं जेको आहे सो जज़्बाती ज़्यादती करियो ऐं उनखे तव्हां इबरत जो निशान ठाहे सघो, उहो सॼी ज़िंदगी ॿार इन करब मां निकिरी न सघंदो। अचूं था त जेके शयूं असां चवंदा आहियूं त जेके टीनेजर्स आहिनि उन्हनि खे स्क्रीन खां परे रखो। तव्हां अॼु बि ॾिसंदव त जेके मारधाड़ वारी मूवीज़ आहिनि या जेके थ्रिलर्स मूवीज़ आहिनि उन्हनि जे लाइ चयो वेंदो आहे त अंडर एज ॿार उनखे न ॾिसनि। उनजो सबबु इहो हूंदो आहे त उन्हनि जे अंदरि उनजो जेको सर्किटरी सिस्टम आहे, नर्वस सिस्टम आहे, उन जे अंदरि उहे रुझान पलिजंदा, उन्हनि जे दिमाग़ जे अंदरि, ज़हन जे अंदरि, नफ़्सियात जे अंदरि उहे शयूं रुझानूं ऐं उहे जेके शयूं आहिनि उहे नक़ल कंदा। ॾिसो हूंदो तव्हां ॿारनि खे त जेके बि फिल्मूं गन वारियूं ॾिसनि था उहे नंढे हूंदनि खां उन्हनि जे अंदरि जेके आहिनि सो रांदीका बि हथियारनि वारा रांदीका था वठनि, गाॾियुनि वारे जंहिंमें शौक़ु हूंदो आहे गाॾियुनि वारा रांदीका था वठनि, किताब वारो हूंदो आहे त उहो किताब वारा रांदीका वठनि था, किताब वारियूं शयूं वठनि था। त एज़ अ साइकियाट्रिस्ट, एज़ अ माहिर नफ़्सियात आउं इहा शइ चवंदुसि त पंहिंजे ॿारनि खे अहिड़नि सीननि खां परे करियो, अहिड़े मंज़रनि खां परे करियो, छो त उहे अॻियां हली उन्हनि जी ज़हन साज़ी पई थिए। ही ॾिसो जिते मीडिया जो वॾे में वॾो हाकारी 90% मीडिया हाकारी इफेक्ट विझे पई, इल्म में, सम्झ में, उते विझे पई। उते ॾिसो असां धाड़ेलनि खे जो प्रोफाइल ॾेखारियूं था, असां धाड़ेलनि खे अॻियां आणियूं था, असां ईअं था करियूं। इहे समाज जा तमामु बिगड़ियल माण्हू आहिनि, इन्हनि जी पज़ीराई न थियणु खपे, इन्हनि खे इस्कम कयो वञे, इन्हनि खे उते जो उते बीट इन बुश कयो वञे, उन्हनि खे इबरत जो निशान ठाहियो वञे, उन्हनि खे ॾेखारियो वञे सॼी दुनिया खे त ही उहे ज़ालिम माण्हू हुआ जेके इंसाननि जे जिस्मनि सां खेॾंदा हुआ, जेके इंसान जे वजूदनि खे मौत जी वादियुनि में धिके वेंदा हुआ, उहे सदाईं जे लाइ निंदा जो सबबु बणजनि। छो त असांखे प्रोमोट न आहे करिणो, असांखे उनखे निंदणो आहे। असांखे स्कूल वेंदड़ ॿार प्रोमोट करणा आहिनि, असांखे पढ़ाईंदड़ टीचर प्रोमोट करिणो आहे, असांखे नेकी कंदड़ अहिड़ा नौजवान प्रोमोट करणा आहिनि, असांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां तव्हां जेके हेॾा वॾा प्रोग्राम कयो पिया तव्हांखे प्रोमोट करिणो आहे ऐं मीडिया जे मुख़्तलिफ़ इदारनि खे प्रोमोट करिणो आहे, पर जिते हकारियत हुजे, ॾुख तकलीफ़ दर्द जेको इन माण्हू इन धाड़ेल जेको कमु कयो आहे उनखे मुख़्तलिफ़ समाज जे अंदरां जेको आहे सो जवाब बि मिलिया आहिनि, पर हू एतिरो अंदरि जो जेको बिगड़ियल आहे जो हू उन शयुनि खे मञे ई नथो। तमामु कुदो अमल आहे। उन कुदे अमल खे जेतिरो निंदियूं असां ॾिसो न हिकिड़े माण्हू खे तव्हां, छो त हुन में इस्लाह जी हाणे गुंजाइश न रही आहे, हाणे अवसि हुनखे मौत अचिणो आहे ऐं हू उन ई तज़लील सां मरंदो जेके ॿिया ॾोहारी क़िस्म जा माण्हू मरंदा आहिनि, रोडनि ते वात फाटा पिया आहिनि, गोलियुनि जो बख बणिजी वेंदा। त चवण जो मक़सदु आहे त असांजी पुलिस खे किरदारु अदा करणु खपे, असांजे समाज जे हर फ़र्द खे जेको पनाह थो ॾे वॾेरो उनखे बि पंहिंजो हया शर्म ऐं अखियुनि जे अंदरि मुरवत रखी उनजे ख़ात्मे में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो साथ ॾियणु खपे त जेका अहिड़ा अमल आहिनि। ॾिसो हू हींअर ॾाढो थियो वेठो आहे, हू सुबुह जो हुन वॾेरे जे कंहिं ॿार में हथु विझी वठंदो या ॿिए कंहिं ग़रीब जे ॿार में हथु विझी वठंदो, छो त चवंदा आहिनि त रत चपनि ते लॻी चुको आहे, माना हुनखे आदी थी चुको आहे, हिकिड़ो आदी मुजरिम आहे। असांखे तव्हांखे समूरनि माण्हुनि खे समाज जे अंदरि अहिड़नि थींदड़ नाकारी रवैनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो जहाज जो अलम बुलंद करिणो आहे, असांखे अॻियां वधिणो आहे। कि तव्हां कुझु हथियार नथा खणी सघो, तव्हां हुन सां विड़ी नथा सघो, तव्हां इज़हार त करियो, तव्हां सोचियो त सही त हीउ हेॾो सारो तव्हां उहा जेका वीडियो वायरल पिया थिए उन वायरल खे त रोकियो। उन ॿार जी कहिड़ी तज़लील थींदी, उन ॿार खे जेको उहो सॼी ज़िंदगी कंहिंजे साम्हूं हलण जहिड़ो न रहंदो। ऐं हिकिड़ो तमामु बुरो अमल आहे जेको सिंधी समाज जे जेको अंदरि जो असेंस आहे न, जेको तत्व आहे,
जेको मोहन जे दड़े में मिलियो, जेको लतीफ़ जी शाइरी में मिलियो, जेको सामी जे सुलूकनि में मिलियो, जेको सचल जी सरमस्ती में मिलियो, जेको आहे सो शाह इनायत जी बग़ावत में मिलियो, उहो केॾांहुं वियो, उहो केॾांहुं वियो, हिते ख़तमु किथे थी वियो। ऐं उनखे वापसि वठी अचिणो आहे। इन्हनि माण्हुनि जी जेतिरनि जी थी सघे थी सलाह, जेके नेकी जी तरफ़ अचनि, पर जेके किरदार एंटी सोशल आहिनि, जेके किरदार बॉर्डर लाइन आहिनि, उन ते ट्रीटमेंट ई कोन्हे। उन्हनि जी ट्रीटमेंट सिर्फ़ु इहा आहे जेका पुलिस करे पई। सही सही। अच्छा ॾिसो न, तव्हां मंशियात जी नशनि जी विच में ॻाल्हि करे विया, त जेको ख़राबु नशो आहे, जंहिंजो को इलाज कोन्हे को, उन जे जेकॾहिं रिज़ल्ट में असांजा सभु माण्हू शऊर जेके रखनि था, जेके शऊर रखंदड़ ज़हन आहिनि, उहे सभु उथनि था त हक़ीक़त में हुनखे सज़ा त मिलणी आहे। इहो त माना असां हिकिड़ो डिसाइड करे सभु वेठा आहियूं, पर असां वटि मैसेज छा थो फैलिजे, असां चाहियूं छा था, ऐं असांजे समाज में इहे शयूं केसीं ताईं असां ॾिसंदासीं, केसीं ताईं असांखे ॾिसण जे लाइ मिलंदियूं, केसीं ताईं स्क्रीन खां ॿार खे पियो बचाइबो, जॾहिं त हर हथ में मोबाइल पई आहे, हर को न चाहींदे करे। ऐं हिकिड़ी तव्हां साइकेट्रिस्ट आहियो, शइ खे तव्हां सम्झी सघो था सुठे तरीक़े सां, ज़हनी बीमारियुनि जा तव्हां माहिर आहियो, त जंहिं शइ खां ॿार खे झलियो वेंदो आहे तोखे नाहे करणी ज़िद करे उहो ॿारु उअं ई कंदो। ऐं अट्रैक्शन ॿाहिरि खां जेकॾहिं को पेरेंट वेठो आहे, फॉर एक्ज़ाम्पल झले थो पियो, उहो ॿारु वेंदो जेसि ताईं हुन में हथु विझंदो, जेसि ताईं हुनजो थोरो उहो गरम लॻंदो, जेसि ताईं सड़ंदो, तेसि ताईं हुनखे पोइ वञी सबक़ु हासिलु थींदो, पहिरीं न ॿुधंदो। सो जेको बि मैसेज असांजी सोसाइटी में फैलायो वञे पियो, उनखे असांखे ई रोकणो आहे, असांखे ई कदम खणणा आहिनि। सो वेल आज़ान शाह अवां खां बि पुछंदसि त जहिड़े तरीक़े सां असां वटि अहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं, सो कीअं ॾिसो था, छा था सम्झो, छा चवणु चाहींदो, कीअं उत्साह पैदा कंदो असांजे नौजवान में त ठीकु आहे जेको बुराई थिए पई उनखे हटाए करे तव्हां पॉज़िटिविटी जी तरफ़ कीअं वधो? बिल्कुलु, आऊं त पहिरीं त मज़म्मत कयां थो, मूंखे इहो वीडियो ॾिसी मतिलबु ॾाढो हिकिड़ो ॾुख थियो। ऐं पुलिस ॾांहुं जेकॾहिं इदारनि साईं जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी, त जेसि ताईं इदारे सां रिलेटेड माण्हू उन इदारे खे हलाईंदड़ न ईंदो न, पोइ मतिलबु सुधार कोन ईंदो। जेकॾहिं पाण हिकु बस ड्राइवर खे चऊं त जहाज़ तोखे हलाइणो आहे, त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे त हू कीअं बि करे हलाईंदो, पर नुक़सान में विझंदो उन पूरे जहाज़ जे पैसेंजर खे ऐं उन पूरे सिस्टम खे। त इहो ई आहे त पाण जा डिपार्टमेंट जेके आहिनि न मुख़्तलिफ़, उहो उन्हनि हथनि में आहिनि जंहिंजो उन्हनि खे इल्मु ई न आहे, उहो उन सां रिलेटेड न आहे। हाणे जेकॾहिं को शेरो शाइरी करे पियो त उनखे IT जो डिपार्टमेंट ॾेई छॾियो, जंहिंखे कहिड़ो डिपार्टमेंट ॾियणो हुजे उनखे उहो डिपार्टमेंट ॾिनो अथई, त उनखे सम्झण में उहो 5 साल पंहिंजा मतिलबु ज़ियान थी वञनि था, उन में सॼो नुक़सानु थिए थो। ॿियो इहो आहे त मां हिकु वीडियो ॾिठी हुई जंहिंमें IG साहिबु ख्वाजा साहिब जी मतिलबु जॾहिं हुआ सिंध जा पुलिस जा, त उन्हनि चयो त जॾहिं उन्हनि खां कंहिं साफ़ ई सवाल कयो त इहो सिस्टम पुलिस वग़ैरह जे हवाले सां त छो आख़िर माण्हू इन्हनि सां मोहबत नथा कनि या अहिड़े हिसाब सां, त उन्हनि हिकिड़ो सुठो जवाबु ॾिनो त जॾहिं तव्हां इलेक्शन में वोट ॾियणु वञो था न, त तव्हां पंहिंजे उन वोट जो सही नमूने सां 1000 दफ़ा सोचे करे पोइ विझंदा कयो। असां त पुलिस इदारो आहियूं, पर जिन बि सुधरी वेंदा। इन जो उन्हनि जो इशारो उन साइड न हो त पुलिस ऐं पंहिंजे डिपार्टमेंट जेके इदारा आहिनि उहो इन्हनि मोहतारनि वॾेरनि ऐं मतिलबु कुझु अहिड़नि माण्हुनि ग़लति माण्हुनि जे, ईअं न आहे त मतिलबु सभिनी, पर कुझु अहिड़नि माण्हुनि जे हैंड ओवर थी वञनि था त उनखे आज़ादु कोन हूंदो उहो इदारो, पोइ उहो उन जी मतिलबु उन जे सिस्टम ते हलंदा आहिनि, त जेको अॻियां खां उन्हनि खे इंस्ट्रक्शन अचे थी उहो ईअं कनि था। न त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे पुलिस खां छा इहे दाड़ियल कल्चर या जेके बि इहे सिस्टम उते पैदा थिया आहिनि सिंध जे अंदरि, जेको ग़लति मैसेज कन्वे कनि पिया, छा इहे असांजी मतिलबु पुलिस खां असांजे इदारनि खां एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि छा? ऐं स्ट्रॉन्ग थियण में इन जे पोयां हथ केरु आहिनि, कहिड़नि माण्हुनि जे हथनि जेके हिननि जे मथे आशीर्वाद जो हथु रखी करे ऐं हिननि खे चवनि पिया त तव्हां करियो बैग ते आऊं बीठो आहियां। त इन मंझि जेसि ताईं असां पंहिंजे अंदरि पहिरीं पाण खे चेंज खणी अचिणो आहे, त जॾहिं पाण कंहिंखे चूंडणु वञूं था त इहो ज़रूरु पाण खे सोचणु घुरिजे त उन नुमाइंदे सां रिलेटेड काफ़ी अहिड़ा डिपार्टमेंट ईंदा जेके असांजे ॿारनि जी मुस्तक़बिल सां बि रिलेटेड आहिनि ऐं जेके असांजे मतिलबु फ्यूचर जे हवाले सां बि रिलेटेड आहिनि। त असांखे अच्छा, मूंखे हिकिड़े मतिलबु स्कॉलर जी हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, मां उहो शेयर ज़रूरु करणु चाहींदुमि, मे बि थी सघे थो इन में थोरो इन प्लेटफॉर्म जे मथां उन्हनि खे सोच अचे।
अमर जलील साहब जो ऐं हिकिड़ो क्लिप ॿुधो उन में चयो त मूंखे सम्झ नथी अचे त जेकॾहिं सीवियूं ते अधु जेको निकर पाए करे हिकिड़ो नौजवान भॼे थो, हुनजे हथ में अॻियां कुतो हूंदो आहे, उन जो पटो हूंदो आहे, उहो वॉक करे रनिंग कंदो आहे, उन जे पोयां 2 गार्ड गन खणी करे ऐं उहो बि भॼंदा पिया आहिनि। छा उहे अधु निकर चड्डो पाए करे पूरे सिंध जे ॿियनि नौजवाननि खां एतिरो होशियारु आहे, एतिरो मतिलबु टैलेंटेड आहे त उहो हमेशह तव्हांजे मथे अची करे उहो वॾेरे जो ॿारु तव्हां ते मुसलत थिए थो? छा तव्हां पंहिंजे अंदरां को माण्हू कोन था कढे सघो? छा तव्हांजे अंदरां एबिलिटी न आहे? छा ॿिया सिंधी नौजवान एॾा मतिलबु न आहे त हू पंहिंजे अंदरां का मीन्स जेका शइ असांखे मिले थी त असां जॾहिं वोट करण जे लाइ वञूं था, सिलेक्शन इलेक्ट कयल त माण्हू असांजो पंहिंजो हूंदो आहे न, ऐं पोइ हेॾो सारो असां वटि हींअर मिसाल मौजूदु आहे, ऐं इहो मिसाल हींअर जो कोन्हे, 2010 में 2011 में बि असांखे इहा शइ सॼी साॻी ई मिली। त माना उहो ई साॻियो सिनेरियो असांजे साम्हूं 10 सालनि खां पोइ अचे थो त पोइ ॾोह कंहिंजो आहे? उते ॾोह असांजो पंहिंजो बि आहे न। ठीकु आहे, माना वाइट लेवल ते छॾे ॾियो, ॿी ॻाल्हि नथा करियूं, असांजो पंहिंजो छा किरदारु आहे? अच्छा, इन शइ खे थोरो तव्हां एक्सप्लेन कजो, कहिड़े तरीक़े सां माना उहो शऊर हुजे त असांजा माण्हू घटि में घटि इन शइ जी त परख रखनि न, भला सुभाणे कुझु थिए थो जंहिंखे असां मुसलत कयूं था पंहिंजे मथां, उहो असां वक़्तु अची पुछे बि त सही असां खां। बेसिकली उनजो हल जेको आहे न, सेल्फ सस्टेनेबिलिटी, माना पंहिंजी पाण में अंदरि जटाधारी आणिजे। उहा कीअं ईंदी? उहा इल्म सां ईंदी ऐं टेक्निकल इल्म सां ईंदी। मोहताजी ख़तमु तॾहिं थींदी जॾहिं तव्हां वटि तइलीम हूंदी, जॾहिं तव्हां वटि हुनरमंद हथ हूंदा, सही, जॾहिं तव्हां वटि रिसोर्सिस हूंदियूं, जॾहिं तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो, उन खां पोइ ईंदियूं। असां वटि छा थो थिए त असां BA MA BE दूरछाई जेको बि करे पछाड़ी जो एप्लीकेशन खणी उन भोतार जे उताक ते पंहिंजे कुराड़े पीउ खे वठी वेंदा आहियूं त चवंदा अबाण साईं नौकिरी जो बंदोबस्तु कर। ओवरसीज़ ख़ाली पई आहे, टेक्निकल एजुकेशन ख़ाली पई आहे। तव्हां सिर्फ़ु मोबाइल रिपेयरिंग जो दुकानु खोले वठो न त उन ते वॾो थी सघे। तव्हां हिकिड़ो सुठो चाट जो दुकानु खोले वठो न, उन ते बि कमु सुठो थी सघे थो। तव्हां हिकिड़ो पंचर जो दुकानु खोले दैट इज़ मच बेटर। जॾहिं तव्हां वञो था, वञी करे कंहिं वॾेरे शाही खां वञी करे मदद घुरो था, उन खां बहितर आहे तव्हां पंहिंजा स्किल्स इंप्रूव कयो। जेसीं ताईं जॉब नथी मिले, ठीकु आहे, हिकिड़ो पर्पज़ बि हूंदो आहे, न चाहे करे बि इहा शइ असांखे ॾाढी मिले थी आम जाम त असांजे नौजवान माना इहो ई चाहींदा आहिनि पढ़णो आहे, डिग्री हासिल करणी आहे त फ़क़ति जॉब जे लाइ, पर उन सां गॾोगॾु ॿिया बि काफ़ी सारा रिसोर्सिस आहिनि जे थ्रू तव्हां सुठो कमाए सघो था। वक़्तु साइज़ जो थी वियो आहे, सो ब्रेक जी तरफ़ वधणु ज़रूरी आहे और जल्दी सां हाज़िर थियूं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिरान में। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली काट चवंदसि ऐं प्रोग्राम यकीन नवां पंहिंजो आहे ऐं माना इहा ॻाल्हि त मुंहिंजे चपनि ते आहे ई आहे। बसि जीअं स्टार्ट थींदी आहे मां चवंदी आहियां प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे, प्रोग्राम ॾिसंदा रहंदा कयो, चांहि जो कप खणी करे प्रोग्राम ॾिसो ऐं आख़िर ताईं असांजो प्रोग्राम ॾिसो। बसि चवण जो एतिरो मक़सदु हूंदो आहे जेका यूज़फुल शइ हुजे उहा ताईं असां अव्हां ताईं पहुचाए सघूं। माना वेहण जो हिकिड़ी ज़िम्मेदारी इहा बि हूंदी आहे त का चङी ॻाल्हि अव्हां ताईं असां रसाए सघूं। ॿी ॻाल्हि त हिन टाइम में असां जेके बि असां वटि इशूज़ माना कॾहिं इहे इशूज़ त असां वटि पुराणा थींदा ई कोन्हनि के, या ईअं चऊं त हिकिड़े नए शेल्टर में वरी साॻी शइ असां वटि अची वेंदी आहे, त इन्हनि सभिनी शयुनि मां भला असां कीअं निकिरूं ऐं वॾी लेवल खे छॾे था ॾियूं, सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि था करियूं त पाण खे भला कीअं चेंज करियूं। ऐं कल्ह ई हिकिड़ी रिपोर्ट मां पढ़ी आहे, उन में कुझु अंग अखर ॿुधाया वञनि पिया त जेके ग्रेजुएट असां वटि नौजवान आहिनि, जेके पढ़ी लिखी अॻियां वधनि था, उहे पाकिस्तान छॾे करे जॾहिं डिफरेंट कंट्रीज़ में वञनि था। अच्छा, US ऐं ब्ला जेके बि कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे त छॾियो, पर सूडान ताईं बि असांजा नौजवान माना वञनि पिया अॻियां, सिर्फ़ु इन रीज़न जे करे त असां वटि के चङियूं नौकरियूं कोन्हनि के या असांखे का सुठी जॉब नथी मिले। यकीननि जॾहिं हिकिड़ो नौजवान पढ़े थो, ऐं अज़ान शाह पहिरीं बि डिस्कस करे चुका आहिनि हिन प्रोग्राम में, त उहे बिकॉज़ नौजवाननि सां घणो वक़्तु हिननि जो गुज़रे थो, त उहे नौजवान जेके हिकिड़े ग़रीब घराणे मां ॿाहिरि निकिरनि था ऐं यकीननि जॾहिं हू सुठी तालीम हासिल करनि था त उहे यकीननि चाहींदा त असां ॿाहिरि वञूं ऐं पंहिंजी फैमिली खे वञी सेव कयूं। ठीकु आहे, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजे चवण जो सिर्फ़ु एतिरो मक़सदु आहे त डिग्री डज़ नॉट मीन त तव्हां उहा हासिल करे जॉब जी तरफ़ भॼो। बिज़नेस बि तव्हां करे सघो था ऐं तव्हां कुझु अहिड़ो बि क्रिएट करे सघो था जंहिंसां तव्हां ॿियनि खे बि जॉब ॾियो। सो काफ़ी सारा असां वटि तरीक़ा आहिनि जंहिंसां असांजी मां सम्झां थी त असांजो मुआश जेको आहे सिस्टम उहो बि वधी सघे थो ऐं इकोनॉमिकली रेट जेको डाउन थिए पियो असांजो, उन में असां नौजवाननि खे अॻियां वधिणो आहे, पंहिंजा बिज़नेसिस करणा आहिनि। ऐं बिज़नेस माना हिकिड़ी शइ इहा बि
इंजेक्ट थियल हूंदी आहे, फीड थियल हूंदी आहे असांजे ज़हन में त असां वटि घणो पैसो हूंदो त पोइ बिज़नेस करे सघूं था। सो इन्हनि शयुनि खे त हमेशह असां प्रोग्राम में डिस्कस कंदा आहियूं। अज़ान शाह खां पुछणु चाहींदसि त नौजवाननि सां जॾहिं घणो वक़्तु गुज़रंदो आहे ऐं काफ़ी सारा जॾहिं इशूज़ जेके बि अचनि था उहे रिज़ॉल्व थी वेंदा आहिनि त पोइ भला केतिरी ख़ुशी थींदी आहे? सच पुछो त ॾाढी मतिलबु हिकिड़ो सुकून दिलि खे पहुचे थो। त मुंहिंजो त मक़सदु बि इहो रहियो आहे, इहो बि चवंदमि त कोशिशि कयो त पंहिंजी ज़ात सां ॿियनि जी भलाई कयो ऐं कंहिंजे चहिरे जे मुस्कुराहट जो सबबु तव्हां बणिजी पओ। ऐं उन खां बाद में ज़रूरु इहो यकीन आहे त इन जो अजर अलाह साईं ज़रूरु ॾींदो आहे। ज़िंदगी में कंहिं न कंहिं मोड़ ते तव्हांखे उन जो अजर मिलंदो आहे। तव्हां कॾहिं बि इनशाला ॾुखियो वक़्तु न ॾिसो। जॾहिं तव्हां ॿियनि खे ॾुखाई मज़ा कढंदा त तव्हांजे लाइ बि जेको आहे न आसानियूं पैदा थी माना अल्लाह पाक में गैब मां उन इंसान जी मदद करे थो। बिल्कुलु एग्ज़ैक्टली बिल्कुलु मतिलबु हिकु ॾाढो चेंज अचे थो लाइफ में। ऐं साईं मतिलबु हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त इदारनि जे हवाले सां हाणे मूंसां उहे बि माण्हू मतिलबु मुंहिंजा हम ख़्याल दोस्त ठहिया आहिनि। हिकिड़ो ॿ अहिड़ा दोस्त हुया, उन्हनि चयो त असां अच्छा इदारे में जेको मंशियात हले थी ऐं वाक़ई हले थी, असां अॼु बि उन्हनि इदारनि खे इहो माना अपील कंदासीं एज़ अ यंगस्टर त भई महिरबानी करे हिन जे मथे वाक़ई गौर फ़िक्र कयो वञे। छो जो आऊं मूंसां हिकिड़ो छोकिरो अहिड़ो ई रिलेट थियो, हाणे मुंहिंजी ई टीम जो मेंबर ऐं सभिनी खां अॻिते आहे। पर जॾहिं हू पंहिंजी स्टूडेंट लाइफ में हुयो त उहो वाक़ई ड्रग्स एडिक्ट हो। बिल्कुलु। ऐं उहे मतिलबु इन ड्रग्स जे मथे पैसा मतिलबु ज़ियान करणु ऐं माइटनि जी तरफ़ां को हुननि जे मथां जेको आहे न फोकस कोन हो त भई असांजो ॿारु छा करे पियो, छा अधु खां वधीक त माइट इहो ई सोचनि था घणो करे त बसि ठीकु आहे असां डिग्री वग़ैरह हासिल करे अचे, बाक़ी हिन जो मतिलबु पाणे असां जुगाड़ कराए वठंदासीं। त हुननि उहो मतिलबु फोकस कोन था रखनि पंहिंजे ॿारनि खे त हुननि जी एक्टिविटीज़ छा आहे, उहो कंहिंसां उथ वेन कनि पिया, उन्हनि जे अंदरि छा मतिलबु माना पोइ अवेयरनेस जी केतिरी ज़रूरत आहे अज़ान, छा था सम्झो? बिल्कुलु तमामु वॾी अवेयरनेस जी हिकिड़ी नीड आहे। ऐं चवांसि थो त मतिलबु इंसानु पंहिंजे पाण जे अंदरां पाण जेकॾहिं ॾिसे त उहो बिल्कुलु जेकॾहिं हुन में ग़लति आदतूं आहिनि त उहो पाण कढी सघे थो। हा, कमियूं कोताहियूं इंसान सही करे सघे। जी हा, बिल्कुलु इंसान जे मथे डिपेंड करे। कोई बि तव्हां ते एतिरी गहरी नज़र नथो रखी सघे जेतिरी अव्हां पंहिंजो पाण ते गहरी नज़र रखी सघो था। अव्हां खे ख़बर हूंदी त किथे आऊं वीक आहियां या किथे आऊं ग़लति आहियां, त उन शइ खे सही करणु असांजे पंहिंजे हथ में आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि पेरेंट्स जे हवाले सां करणु चाहींदमि। मतिलबु पेरेंट्स ठीकु आहे, कॉन्शियस हूंदा आहिनि, पॉज़िटिव हूंदा आहिनि ऐं इहो बि चाहींदा आहिनि त असां पंहिंजे औलाद खे जेकॾहिं यूनिवर्सिटी लेवल ताईं पहुचायो आहे कहिड़े बि तरीक़े सां, बिकॉज़ जेके बहिराड़ी वारा पासा आहिनि उन में जेको बि नौजवान अॻियां अचे थो उन में यकीन उन जे माउ पीउ जो वॾो हथु थिए थो ऐं ॾाढी गुरबत वारी ज़िंदगी। ऐं हू पंहिंजे लाइ त ठीकु आहे कुझु कोन रखंदा आहिनि, पर चाहींदा आहिनि असांजे औलाद वटि सभु कुझु हुजे। सो इहो त हिकिड़ो पेरेंट्स में हिकिड़ी कुदरती शइ हूंदी आहे। पर जॾहिं नौजवान अचनि था उन्हनि खे थोरो तव्हां ईअं बि गाइड करे सघो था त जेको अव्हां करणु चाहियो उन्हनि खां बि अव्हां पुछी सघो था त हू छा करणु चाहिनि था, न की तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि जे मथां मुसलत करियो। पोइ बि असांजी सोसाइटी में घणा सारा प्रॉब्लम्स थींदा आहिनि ऐं काफ़ी सारी रिपोर्ट्स असांजे साम्हूं इन ई रीज़न्स जे करे बि ईंदियूं आहिनि। छो त माइट इहो ई चाहींदो आहे त असां एतिरो सर्व करे जॾहिं औलाद खे इन मंज़िल ताईं पहुचायो आहे त हाणे उहो असांजो ॿांह ॿेली थिए। यकीननि अव्हांजो औलाद अव्हांजो ई ॿांह ॿेली थींदो, उनजे दिलि में बि त उहो दर्द हूंदो न। अच्छा आरिफ़ जावेद असां कॉल कई, उन शइ खे बि आउं थोरो अव्हां खां कंटिन्यू कराईंदमि। नौजवान जेके यूनिवर्सिटी ताईं पहुचनि था पोइ वरी जेको कुझु उते थिए थो, इहा शइ बि आहे त थोरो डिस्ट्रैक्ट बि थियो वञनि, पोइ माइट अमड़ूं रोईंदियूं रहनि थियूं त असांजो औलाद वापसि अचे। इन शइ खे तव्हां वधीक सुठे तरीक़े सां सम्झो पिया, थोरो अव्हां एक्सप्लेन करियो। ॾिसो बेसिकली हीउ जेको असांजो सिस्टम ठहियलु आहे न, उन सिस्टम जे अंदरि लूप होल्स आहिनि। माना इंस्टीट्यूशन्स जंहिंखे असां चवंदा आहियूं न, जीअं मूं तव्हांखे 3 इंस्टीट्यूशन्स ॿुधाया, माउ यानी कि घर, टीचर यानी कि स्कूल ऐं मज़हबी पेशवा यानी कि जेके बि इंस्टीट्यूशन्स आहिनि असांजा, इन्हनि इंस्टीट्यूशन्स ते कमु थियणु खपे। त पोइ माउ न रोईंदी, पोइ समाज न रोईंदो, पोइ किथे बि को लूप होल्स जेके बेसिकली असांखे हींअर माना मूं तव्हांखे हिकिड़ो पहिरीं लफ़्ज़ इस्तेमालु कयो न त मिटी ॿीहर ॻोहिणी आहे। मिटी जॾहिं ॿीहर ॻोहिणी शुरू कंदासूं, इतां खां शुरूआति कंदासूं, देरि कोन थी आहे। असां विञायो घणो आहे, असां तमामु घणो विञायो आहे।
असां अॼु बि कागज़ जो पन्नो खणी ॿिए जा मोहताज था थी वञूं, छो त असांजे अंदरि स्किल्स कोन आहिनि। कॉमनवेल्थ जूं स्कॉलरशिप अचनि थियूं, यूरोपियन यूनियन जूं अचनि थियूं, USA जी अचनि थियूं, दुनिया में भरमार लॻी पई आहे, स्टूडेंट एक्सचेंज प्रोग्राम हलनि पिया मुख़्तलिफ़। हाणे तव्हांखे असांजे डॉक्टर्स जो मिसाल थो ॾियां। हैदराबाद में असां पढ़ंदा, पंहिंजी बिरादरी जे हवाले सां ॻाल्हायो। पंहिंजी बिरादरी, हा ॿुधनि पिया, भले ॿुधनि। असां छा कंदा हुआसीं, जॾहिं असां MBBS पढ़ंदा हुआसीं त MBBS करण खां फ़ौरन पोइ असां सोचींदा हुआसीं त स्पेशलाइज़ेशन करियूं, इते ई वेही पैसा कुटियूं, माना माल कमायूं। पर कराची या इस्लामाबाद या लाहौर जे अंदरि हिकिड़ो रुझान हूंदो हो त ग्रेजुएशन कयूं, MBBS कयूं, पोइ USMLE कयूं, पोइ लैब कयूं, अमेरिका हलिया वञूं, ऑस्ट्रेलिया हलिया वञूं, हेॾा हलिया वञूं, ओवरसीज़। सिंधी क़ौम या पाकिस्तान जी क़ौम जो छुटकारो हींअर ख़बर छा में अथव? ओवरसीज़ एम्प्लॉयमेंट में, पंहिंजे इदारनि जी वारसी में। ॾिसो, जेका तव्हां साईं जे सवाल जी ॻाल्हि कई न, त माण्हू रोइनि थियूं, माण्हू परेशान थियूं थियनि, माण्हू हीअं थियूं थियनि, माण्हू थियूं थियनि, जी साईं ॻाल्हि कई त इडक्शन इडक्शन इडक्शन। असांजे समाज जे अंदरि नशो एतिरो वधी वियो आहे, ऐं इहो हिकिड़ो बम आहे जेको केॾी महिल बि ब्लास्ट थींदो ऐं समाज जा तानी पेटो सॼो जो सॼो उखड़जी वेंदो, टुटी वेंदो, भॼी भोरा थी वेंदो, ऐं असां वटि को घस न हूंदो वापसी जो। पर असांखे जेकॾहिं हींअर तयारी करणी आहे, छो त आउं बिलीव कंदो आहियां त असां प्रिवेंशन ते कमु कंदा आहियूं, असां ट्रीटमेंट ते कमु कंदा आहियूं, असां रिकवरी ते कमु कंदा आहियूं। यानी कि असां चवंदा आहियूं त बाबा त शयुनि खे पहिरीं एहतियात करायो, बचायो बचायो बचायो, उनखां पोइ जेकॾहिं अचो त मसइलो त उनजी इलाजु कयो, इलाजु थी वियो, हाणे उनखे बहाली में वठी वञो। छो त तव्हां हितां खां निकिरो रुगो ॿाहिरि, ऑफिस खां ॿाहिरि निकिरंदो न, फ़क़ीर जी रूप में मुख़्तलिफ़ चेहरनि सां तव्हांखे कोन को मवाली कोन को। हाणे त गर्ल्स कॉलेजिस में, गर्ल्स इंस्टीट्यूशन्स जे अंदरि नशो काए पियो आहे, ऐं तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो त आउं रोज़ु राति जो जेका पंहिंजी क्लिनिक कंदो आहियां, उते हिकु 10 खां 15 माण्हू नौजवान नसल नशे में मुब्तला ॾिसंदो आहियां, 20 माण्हू बि ॾिसंदो आहियां। मायूं रोईंदियूं आहिनि, परेशान थींदियूं आहिनि। त दाड़ियल कल्चर हुजे, बदउनवानी हुजे, करप्शन हुजे, ऐं जेको जेको असांजा वसीला आहिनि उनजी लुटमार हुजे, ऐं उनजो ग़लति इस्तेमालु हुजे। इवन तव्हांजो सिर्फ़ु हिकिड़ो जेको तव्हां सिग्नल टोड़ियो था न, इहो बि अख़लाक़ी जुर्म आहे। अख़लाक़ी जुर्म आहे, बिल्कुलु। ॾिसो, असांखे ग्रास रूट लेवल तां मथे खणी वञिणो पवंदो। उनखां पोइ इल्म जो हुजे, इल्म में कापी कल्चर, असांखे भले फेल थी वञूं 4 साल। माना चवण जो मक़सदु त का बि बिल्डिंग जॾहिं ठाहिबी आहे न, त उनजो बेस पको कबो आहे या पिलर्स मज़बूत आहिनि, पोइ छित पवंदी आहे। माना किथे बि असां ईअं कोन ॾिसंदा आहियूं त बिल्डिंग ठहे पई त पहिरीं छित तयारु थिए थी, किथे थींदी आहे तॾहिं उनजा पिलर्स रखिया वेंदा आहिनि, स्ट्रॉन्ग पिलर्स, तॾहिं वञी का छित पवंदी आहे। सो असांजी हिन सोसाइटी जी जेकॾहिं चेंज जी असां ॻाल्हि करियूं था, मां वरी उन शइ सां वरी लिंक कंदी आहियां असांखे पाण खे, जेकॾहिं असां पाण खे चेंज करणु चाहियूं था त पोइ रूट लेवल ते पाण खे कमु करिणो पवंदो। सोसाइटी खे चेंज करिणो आहे त रूट लेवल ते वञी करे चेंज करिणो पवंदो, तॾहिं वञी असां इहो स्लोगन हलाए सघूं था त असांखे जेको आहे सो चेंज जी तरफ़ वधिणो आहे। सवाल अज़ान शाह, उहा खां इहो पुछंदसि, जॾहिं रूट लेवल जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं डिफरेंट माण्हुनि सां मिलो था, जॾहिं नौजवाननि खे ॾिसंदा आहियो त उहे डिस्ट्रैक्ट थियनि पिया, त छा सम्झंदा आहियो रूट लेवल ते केतिरो कमु थियणु खपे? रूट लेवल ते जेको सभिनी खां वधीक ब्रेक अचे थो, ऐं उन ते ॾाढो महिनत करणु हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी वॾी ॾुखी ॻाल्हि आहे पाण जे हिन मुआशिरे में, छो जो असां अहिड़नि मतिलबु बिल्कुलु बेस ते वियासीं जिते असां जीअं स्टूडेंट्स खे खयोसीं। अच्छा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वाक़ई तालीम ऐं तरबियत जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो मैटर करे थो। बिल्कुलु। हाणे जंहिंखे मतिलबु तरबियत उन्हनि ॿारनि खे जेके मतिलबु हिते शहरनि जा ॿार रहनि था, उन्हनि खे हर शइ मुहैया थी पई आहे। उन जे मुक़ाबले में जेकॾहिं पाण मतिलबु बिल्कुलु हेठि ग्रास लेवल ते हलिया वञूं, ग्रास रूट ते हलिया वञूं, उन्हनि स्टूडेंट्स खे उहो इन्हनि जे कंपेयर में होशियारु छो न, छो जो हू जॾहिं उन्हनि सां मुलाक़ात थी, उहो चवंदा न असां वटि लाइट आहे, न असां वटि को सोशल मीडिया, न इंटरनेट, न रस्तो, न रोड। असां बोर थी वेंदा आहियूं त असां वटि हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे सर, किताब। असां किताब पढ़े करे ऐं पोइ उनखे पढ़णु ऐं चटणु स्टार्ट करे छॾींदा आहियूं, तॾहिं असां इन शइ ऐं असां चाहियूं था त
इहो चेंज तॾहिं बि ईंदो जॾहिं असां हुननि माण्हुनि खे खणी जेको रियली बुक सां ऐं किताबनि सां इल्म सां मोहबत कंदड़ आहिनि, जॾहिं उहो उन्हनि इदारनि ताईं पहुची वेंदा न, त जॾहिं सुभाणे ॿिया माण्हू ईंदा त उहो पर्ची सिस्टम वारा कोन हूंदा। हींअर पाण वटि तमामु वॾो फुक़दान आहे त जेको बि वीचारो BA या को बि अहिड़ी डिग्री खणी करे ऐं कंहिं मतिलबु इंटरव्यू कॉल थींदी आहे त उते जेकॾहिं ऑफिसर्स वेठा हूंदा आहिनि त उन्हनि खे इंटरव्यू बेस्ट ॾींदो आहे, पर उन जी जॻह ते को ॿियो पर्ची सिस्टम वारो को अहिड़ो माण्हू ईंदो आहे कंहिंजे मार्फत, कंहिंजे हक़ ते अची करे हा हक़ झाड़ू ॾे, हणी त वेहंदो उहो आहे। मतिलबु डिग्रेड बि कंदा आहिनि उहे ऑफिसर्स जेके वेठा हूंदा आहिनि, जेके इंटरव्यूज़ वठण असांजे साम्हूं, त बाबा तव्हांखे अचण जी ज़रूरत ई न आहे, छो जो ऑलरेडी सीट बुक्स थियल आहिनि फलाणे माण्हुनि जे चवण ते, या फलाणनि वॾेरनि या असांजी ॼाण सुञाण वारनि जे तरफ़ इहो बुक थियल आहिनि, त उहो वीचारो डिग्रेड थी वञे थो। त असां चाहियूं था त हिन रियल जेके माण्हू आहिनि न, जेके महिनती आहिनि, जेके मतिलबु कंहिंजे वालिद साहब जे या पंहिंजे मतिलबु वॾेरे जे उतां ते वञी करे चवंदा साईं मूंखे नौकिरी ॾियो, जॾहिं नौकिरी ॾियो त उन ऑटोमेटिकली ग्रेड वधे थो ऐं उन इंटरव्यूज़ जे उन ब्लॉक में पहुची वेंदा आहिनि ऐं उन ॿियनि जो हक़ उहो ईअं मारींदा। चवूं था त उन ब्लॉक उन सीट ते असां ग्रॉस रूट लेवल जे माण्हुनि खे खणी अचूं, तंहिं करे असांजो फोकस बिल्कुलु हेठियां जेके फाइनेंशियली तौर ते प्रॉब्लम में आहिनि ऐं उहो पढ़ाई में ॾाढा तालीम में होशियार आहिनि, असां उन्हनि खे खणी अचूं ऐं इहो ई अवेयरनेस असां ॾियणु चाहियूं पिया त अचो पाण उन्हनि सभिनी खे खणी करे उन्हनि ब्लॉक्स ते जेके रियल मतिलबु हिन जा हक़दार आहिनि उन ते पहुचे, पोइ जॾहिं हुन वटि तव्हां इहो चवणु चाहियो पिया। ऐं उनजी शुरूआति कीअं थी सघे थी, कीअं चेंज अची सघे थो, उहो बि मां ॾाढो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन कयो आहे। आज़ान वक़्तु साईं जो थी वियो आहे, व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ वधूं पिया, वरी जल्दी सां हाज़िर थियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे वरी भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में अज़ान शाह सां ई कंटिन्यू कंदमि। अज़ान जॾहिं असां प्रॉपर स्कैजुअल ॾिसंदा आहियूं न, स्कूलिंग सिस्टम जी ॻाल्हि कयां थी, पहिरीं जे टाइम में त ईअं हूंदो हो ॻोठ जा स्कूल वॾा वॾा ग्राउंड्स ऐं हुन में ॾाढो गेमिंग में बि ॿारनि खे इन्वॉल्व कयो वेंदो न, एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ में। उनजो हाणे हिन टाइम में इलाही फुक़दान नज़र अचे पियो, उहो भला सिस्टम कीअं सही थी सघे थो, छा था सम्झो? स्कूल जो सिस्टम वरी बि उहो चवंदमि त स्कूलनि में अॼु ताईं बि उन्हनि मतिलबु हिकिड़ो सही प्रॉपर तरीक़े सां जेको न सिस्टम डेवलप अञा उनमें सुधार कोन आयो आहे। ऐं मोस्टली काफ़ी अहिड़नि ॻोठनि जर जंग में जिते केरु वञे ई कोन थो, जिते केरु विज़िट ई नथो करे को ऑफिसर, उन स्कूलनि में को अहिड़ो प्रिंसिपल टैलेंटेड अचे ई कोन थो ऐं उते को टैलेंटेड माण्हू ईंदो त उहो सुधार पैदा कंदो ऐं उते ऑटोमेटिकली उहो मूंखे पर्सनली ख़बर आहे काफ़ी अहिड़ा बहिराड़ी जा स्कूल्स आहिनि जंहिंमें पुराणा मास्तर वेठा आहिनि, पर उहे ॾाढा महिनत कश आहिनि, चाहींदा आहिनि त असां जेको ॿार अचे हुनखे पंहिंजो ॿारु सम्झंदा आहिनि, पर उते माना ठीकु आहे भला असां ईअं बि चई सघूं था त मास्टर कोन थो करे, उते भला पेरेंट्स जो छा रोल आहे, छा पेरेंट्स वञनि था? ऐं इन ते ई अचां पियो त तव्हां बिल्कुलु सही चयो, इन खां अॻियां मां इहो कंटिन्यू कंदुमि त काफ़ी अहिड़ी उन्हनि जी ॻोठनि में पाण ॾिसूं, मतिलबु जेकॾहिं कोई स्कूल आहे त हुते हिकिड़े वॾेरे जी मतिलबु हिकिड़ी अदालत ठहियल हूंदी आहे ऐं उहो नथो चाहे त भई को असांजे ई ॻोठ जो ही अञा ताईं सोच मतिलबु सिंध जे अंदरि हले पई, ॻोठनि में हले पई, त उहो नथो चाहे त असांजे ई मुंहिंजे ई बनी जो हारी ऐं उन जो पुटु इन स्कूल जो सिस्टम सुठो थिए ऐं उते वञी करे पढ़ी सुभाणे जेकॾहिं वकील थिए थो, सुभाणे उहो को डायरेक्टर थिए थो या ऑफिसर थिए थो, कमीशन पास करे या तालीम जे वसीले, त उहो मुंहिंजे ई कुर्सी सां या खट सां घटि रखी करे ऐं मुंहिंजे बराबरी में वेहे। ऐं जेकॾहिं असांजी ॻोठ मंझि इहो सिस्टम जेकॾहिं तालीम जो सुठो थी वियो, इहो वॾेरे जी सोच, त पोइ उन खां बाद में सभिनी में हिकिड़ी बग़ावत जो रेशो पैदा, छो जो शऊर अची वेंदो ऐं असांजी हुन ॻाल्हियुनि खां उहे हटी वेंदा। तंहिं करे घणो करे इहो जेकॾहिं बुनियादी ॾिसो वञे त माण्हू पंहिंजे हथनि सां ई इन शयुनि खे जेको आहे न नथा करण। जेकॾहिं को मास्तर हूंदा आहिनि त उहो अहिड़नि मास्तरनि खे हिते खणी ईंदा आहिनि जे आयो न आयो, हालांकि इहो हिकिड़ो ॻोठ जे वॾेरे जो हिकिड़ो फर्ज़ ठहे थो त भई पंहिंजे ॻोठ जे तरक़ी जे लाइ सोचां, पाण खे ऑन उनखे करणु खपे ऐं थोरो सही तरीक़े सां जेके हक़दार आहिनि उनखे सही उन्हनि जो हक़ ॾियणु खपे, इहो उन्हनि जो ई फर्ज़ु आहे। अच्छा, ॻोठनि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था, उते तालीम गॾोगॾु रांदियूं गॾोगॾु ख़ुशहाल माहौल केतिरो ज़रूरी आहे, छा था सम्झो था? बिल्कुलु, हिन में त मतिलबु तालीम सां
ऐं पंहिंजो गॾु गॾु जेके रांदियूं हूंदियूं आहिनि उन सां बि त बहितरी हिकिड़ी सिहत जी तंदुरुस्ती बि हूंदी आहे ऐं माण्हू तंदुरुस्त रहंदो आहे, ॿार मतिलबु ख़ुशि रहंदा, छो जो वॾनि वटि ॿिया कम हूंदा आहिनि, ॿारनि वटि वरी पढ़ाई सां गॾोगॾु वरी उहो खेॾण जा शौक़ीन हूंदा आहिनि। त यार मूंखे पुराणियूं जेके सिंध जूं पुराणियूं रांदियूं जेके आहिनि जेके अॼु गुम थी वियूं आहिनि, उन्हनि खे बि उहो खणी अचनि ऐं उहो खेॾनि, उन्हनि खे वरी इंट्रोड्यूस कराइनि ऐं उन में जो तंदुरुस्त बि रहंदा, उन्हनि जी सिहत बि सुठी रहंदी। ज़ाहिर जी ॻाल्हि आहे, जॾहिं ऑटोमेटिकली उन्हनि जो दिमाग़ तंदुरुस्त रहंदो, बॉडी तंदुरुस्त रहंदी, त उहो ऑटोमेटिकली ॿियनि शयुनि में तमामु घणा एक्टिव हूंदा, फिट रहंदो, त पोइ जेको आहे सो कंहिं बि मैदान में अॻभरो थी सघे थो। अच्छा डॉक्टर साहब जे तरफ़ इन ई क्वेश्चन खे टर्न कंदसि, थोरो वाइंड अप जी तरफ़ पाण अचूं था। एजुकेशन प्लस एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ इन्वॉल्व हुजनि, प्लस आउं चई चुकी आहियां, वरी चवां पई इन्वॉल्व हुजनि। सो वेल, ॿई शयूं ऐं असांजे समाज जी ख़ुशहाली उन सां केतिरी बहितरी अची सघे थी। जॾहिं ग्राउंड आबाद थींदा आहिनि त अस्पतालूं वीरान थींदियूं आहिनि, जॾहिं तइलीमी इदारा जेको सही कमु कंदा आहिनि त पोइ हिकिड़ी ॾाहप जी ओसर थींदी आहे ऐं मुल्क ऐं क़ौमूं तरक़ियूं कंदियूं आहिनि। हाणे अचूं था, असां वटि जेको कचहरी सिस्टम हो ख़तमु थी वियो, फोक विज़डम जेको सुगड़ जेका ॾाहप जेका पुरुलियूं जेकियूं हुयूं, अखाणियूं जेकियूं हुयूं, माउ असांजी अखाणियूं ॿुधाईंदी हुई, वॾियूं वॾियूं रातियूं हूंदियूं सियारे जूं, बादशाह जूं ॻाल्हियूं ॿुधाए पियूं, हुन मां हासिलु सबक़ु वठंदा हुआ, ॿारनि जे अंदरि ॿाराणो अदब पढ़ाए पियो हो, उन खां पोइ महफ़िलूं थींदियूं हुयूं, कचहरियूं थींदियूं हुयूं, हिक ॿिए जा सूर सलबा, नमाज़ूं बाजमात पढ़बियूं हुयूं। करिणो कुझु कोन्हे, जेके पहिरीं सुबुह खां वठी हिकिड़ी रट लॻाए वेठो आहियां त 3 इदारनि खे संभालणो आहे ऐं हकारी तरीक़े सां मदर, टीचर ऐं मज़हबी पेशवा, ऐं उहे जेके आहिनि सो दुनिया जे अंदरि हिन क़ौम खे हीअं बूस्ट ॾींदा जेको तव्हां असांजी सोच खां वधीक आहे। ऐं उन खां पोइ असांखे पंहिंजे इदारनि जी मालिकी करणी आहे। जेकॾहिं असां मालिकी कंदासूं त असांजी बका रहंदी, जेकॾहिं मालिकी न कंदासूं त पोइ असां धरती जे गोले तां शायदि में सारिजी वञूं। पोइ इहो का हुई सिंध, का सिंधियुनि जी ॿोली ऐं अला ईअं मथिए त चवण सूडो चेंज न खपे असांखे, कूड़ी चेंज न, असांखे हक़ीक़ी चेंज खपे, रियल चेंज, जेका तव्हांजे मुंहिंजे शाह साहब जे ऐं हर सिंध जे फ़र्द जे किरदार मां झलक अचे, उनजे अमल मां झलक अचे, उनजे तरक़ी मां झलक अचे। ही चमकीलियूं गाॾियूं, वॾा बंगला, सुठा कपिड़ा, ही शयूं ठठ ठांगर, इहे न, असांखे रियल चेंज खपे। असां पंहिंजे जेको आहे न सो ज़बान ऐं कौल ऐं जा कलंदर हुजूं ऐं उन ते अमल करियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी बहितरीन लाइन समाजूं। अच्छा, अवां छा था सम्झो एज़ अ साइकेट्रिस्ट, तव्हां छा सलाह ॾींदव त नशे जी जेका रोकथाम आहे उहा कीअं? इन शॉर्ट तव्हां थोरो असांखे ॿुधायो। तइलीमी इदारनि खे नौजवान जेके ॿुधनि पिया, जेके माइरूं ॿुधनि पियूं, ॿाहिरि ॿुधनि पिया, टीचर ॿुधनि पिया, सॼी दुनिया में जेके माण्हू ॿुधनि पिया, ऐं थोराइतो आहियां तव्हांजो त तव्हां मुंहिंजो जेको प्राइम सब्जेक्ट आहे, छो तव्हां हैदराबाद में वेही नशे जे ख़िलाफ़ु जहाद पियो करियां, मूंखे धमकियूं बि मिलियूं, सभु शयूं थियूं, पर अञा ताईं लॻो पियो आहियां। त नशो एसिताईं असां 5,500 ॿारनि खे नशो छॾाए चुका आहियूं, उन मां कुझु वापसि नशे जी तरफ़ अची विया आहिनि, उहो अलमियो आहे हिकिड़ो, छो त रिलैप्स रेट वधीक हूंदो आहे हिन में। त तव्हां पंहिंजे ॿारनि खे जे अंदरि मिज़ाज जे अंदरि तब्दीली ॾिसो था, रूटीन में तब्दीली ॾिसो था, सुम्हण उथण जा मामूलात, वेंझण सेंझण जा मामूलात, चिड़, गुस्सो, हेकलाइप, अकेलाइप, ऐं उनजी अखियुनि में ॾिसो, उन खां पुछो ऐं उनजी तइलीमी सरगर्मियुनि खे वॉच कयो। ऐं हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां त असां प्राइवेट स्कूल में पढ़िया आहियूं। पाण कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी चाल आहे खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियां। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अभी मोहम्मद अनवर बलोच झांगान खां ॻाल्हायो पियो। साईं खां कयो आहे त असांजो हिकिड़ो अज़ीज़ आहे, नशो कंदो आहे, हुनखे माना तक़रीबन भंग पीअंदो आहे, हुनजो तोड़ कीअं आहे, जीअं हुनखे छॾाइजे कीअं? ओके, थैंक यू सो मच, तव्हांजो ॾाढो सुठो सवाल आहे। सो प्लीज़ सरिन खे बेसिकली साईं खे अर्ज़ु इहो आहे त हिन जी ही अनेक असां हेल्यूसिनोजन चवंदा आहियूं त ही वाहिमा पैदा करण वारो नशो आहे ऐं गुमान पैदा करण वारो नशो आहे। त इन्हनि खे सडनली छॾे सघिजे थो ऐं हिन जे अंदरि चिड़ हूंदी, शक हूंदो, वहम हूंदो, सभिनि खे दुश्मन सम्झंदो ऐं बेचैन हूंदो, त इन जो इलाजु आहे हिकिड़ो प्रॉपर जेको साइंटिफिक तरीक़े सां थींदो। ऐं घर में नथो छॾे सघे, पर जेकॾहिं हिकदमि छॾे ॾींदो त पोइ हुनखे को अल्टरनेट हुनखे ॾियणो पवंदो, जेको हुननि जे वेझो डॉक्टर हुजे हुन सां राब्तो कनि। ऐं जेकॾहिं हैदराबाद अचनि था त मां हाज़िर वेठो आहियां। हाणे ॻाल्हि पे कईसूं त जेको असां ॿुधो आहे त PTM, पेरेंट्स टीचर्स मीटिंग, हर स्कूल में
हिकिड़ी पेरेंट्स टीचर्स एसोसिएशन ठहंदी हा 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 ऐं असां वटि असां PTM पहिरीं दफ़ा हिते अची ॿुधी जॾहिं असांजा ॿार वॾा थिया ऐं उहे ही जेको लग्ज़री स्कूल आहिनि इन्हनि में पढ़णु शुरू कनि असां पंहिंजी असांजो वालिद चवंदो बाबा मूंखे आउं तुंहिंजे स्कूल छो अचां आउं पंहिंजे टाइम में पोज़ीशन लोडर हुउसि मुंहिंजो 7th पोज़ीशन हुई डिस्ट्रिक्ट बदीन में इंटर ताईं त चवण जो मक़सदु त मूंखे हुननि चयो त असीं छो अचूं तव्हां बि एतिरो सुठो पढ़ो पिया पर अञा बि असां जेकॾहिं अञा बि उन्हनि जे माइटनि जो मथां वधीक हुजे हा न त असां अञा बि हिन खां वधीक ब्रिलियंट स्टूडेंट हुजो आहे हाणे असां छा था करियूं आउं हुन ॾींहुं चवंदो आहियां त जेको जंहिं ॾींहुं प्राइवेट स्कूलनि जे अंदरि PTM हूंदी आहे हुन ॾींहुं हूंदी आहे कैट वॉक त केरु वधीक मेकअप करे आयो आहे केरु कीअं तयारु थी आयो अनफॉर्चुनेटली विथ सॉरी टू से somebody is getting hurt त उनखे बि निंदियो सिंपल ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में मुंहिंजा ॿार पढ़िया त उते वेंदो आहियां हुन सां विड़ी ईंदो आहियां त बाबा तव्हां हिननि खे रटो न सेखारियो तव्हां हिननि खे कॉम्प्रीहेंशन सेखारियो सम्झ सेखारियो त घटि ॿार करियो वधीक फोकस करियो हिकिड़े हिकिड़े ॿार खे टाइम ॾियो ऐं हिते त बसि कमर्शलाइज़ सिस्टम थी वियो आहे स्कूलनि जो हाणे इल्मु ऐं पाणी जॾहिं विकामणु शुरू थियो त उन्हनि क़ौमनि जो हाल कहिड़ो थींदो अल्लाहु अकबर सो इहे हक़ीक़त जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं जॾहिं असां चाहींदा आहियूं न त ॿार सुधरे माना स्पेशली पेरेंट्स जे लाइ चवां पई जॾहिं ॿार सुधरे त पोइ हक़ीक़त में ज़हनी बीमारियुनि जा माहिर असां वटि वेठा आहिनि इन ॻाल्हि सां ज़रूरु इतफ़ाक़ राय रखंदा त पोइ वालिदेन खे पंहिंजी तरबियत हक़ीक़त में करणी हूंदी आहे सो अज़ान अवां खां बि पुछणु चाहींदसि तालीम खे केतिरो सपोर्ट करणु खपे केतिरो असांखे आम करणु खपे छा था सम्झो कीअं सिंपली असांजे व्यूअर्स खे चवंदव तालीम खे त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे हिकिड़ो तालीमी वसीलो जेको माण्हू शौर पैदा करे सघे थो तालीम खां जेकर माण्हू हटाए सघिजे त वरी उहो पुराणे दौर में माण्हू हलियो वेंदो त को तहज़ीब को ॻाल्हाइण जो सलीक़ो को उथण वेहण जो सलीक़ो खाइण पीअण जो इहे सभई तालीम जे मथे ई डिपेंड करे थो। अच्छा भला नौजवाननि सां एतिरो वक़्तु गुज़रे थो नौजवान पाण चाहे छा थो केतिरो ॾिठो आहे अवां बेसिकली मतिलबु नौजवान तालीम खां जेको आहे न हींअर मतिलबु जेकॾहिं ॾिठो वञे त तालीम खां थोरो परे थींदो वञे पियो वाक़ई जीअं जीअं माण्हू टेक्नोलॉजी ॿियनि मुल्कनि में जेकॾहिं ॾिठो वञे त जीअं टेक्नोलॉजी वधे पई ऐं उहो अञा वधीक तरक़ी कनि पिया पर हिते वरी उबतड़ हले पियो त जेतिरो वधीक टेक्नोलॉजी वधी रही आहे पाण ओतिरो पोइते वञूं पिया पाण जी जेको जनरेशन आहे उहो पोइते वञे पई ऐं उहो इन करे वञे पई त वाक़ई उन्हनि खे जेको आहे न सहूलियतनि जो हिकिड़ो मतिलबु ग़लति वे सां उनखे सहूलियतनि जो जेको आहे न यूज़ कनि था ऐं ॿियो तालीमी इदारनि में जेको ग़लति एक्टिविटीज़ हिकिड़ो मजाज़ी हिकिड़ो दुनियावी जेके ख़्यालात खे खणी करे ऐं उन साईं जेके नशे में एडिक्ट थियनि था इदारनि में उन्हनि में हिकिड़ो मेन रीज़न इहो बि हूंदो आहे त मजाज़ी कमनि में मजाज़ी इश्कनि में मजाज़ी जेके इन टाइप जा त उन में वरी नौजवान पंहिंजे पाण खे तालीम जे ट्रैक खां हटी करे ऐं उहो ड्रग्स वापराइण स्टार्ट करे छॾंदा चवंदा त ऐं असां कंहिंखां पुछंदा आहियूं नौजवान खे त यार तूं छो आई त हुनजे पोयां हुनजो रीज़न मोस्टली रीज़न जेको मतिलबु नौजवान जो असां ॿुधियो उहो इहो आहे त यार बसि आउं ॾुख मचायां अरे भई ॾुख में आहियो त तव्हां अलाह खे यादि करियो को सुठा कमु करियो को सुकून हासिल करियो पर हिन ॾुख जे पोयां तव्हांजो नशो करण सां तव्हांजो ॾुख किथे हा सही ऐं ॿी ॻाल्हि त माना ठीकु आहे तालीम जो जेकॾहिं कंहिं नौजवान खे शौक़ु बि आहे पढ़ण बि चाहींदो आहे पर किथे न किथे हू न चाहे करे बि डिस्ट्रैक्ट थी वेंदो आहे ऐं हक़ीक़त में असां वटि इन शइ जो फुक़दान बि आहे त असां वटि के मेंटोर्स कोन हूंदा आहिनि जो उनखे वठी करे सही राह ते आणनि या असां वटि के अहिड़ा वॾा इदारा उन हवाले सां ठहियल कोन्हनि के या जेके आहिनि त उन में बि असांजे नौजवाननि जो ई पंहिंजो किरदारु आहे त वञी करे पाण उन में पंहिंजो पाण खे ॻणाइनि ऐं वञी करे कंहिं चङी सोबत में वञनि ऐं मां तव्हांखे इंटरप्ट कंदुमि ऐं इन में इहो बि एड कंदुमि त छो जो तालीमी इदारनि जे अंदरि बि अहिड़ा कुझु अहिड़ा प्रोग्राम्स थियनि था रखनि था जेके उन्हनि जा जेके हेड्स आहिनि उहो मतिलबु बाक़ाइदा इवेंट खे ऑर्गेनाइज़ कराइनि था ऐं उन में अहिड़ा माण्हू खणी था अचनि जेके वाक़ई इन शइ ॾांहुं हुननि खे खणी वञनि था उन स्टूडेंट्स ऐं नौजवाननि खे तालीम खां हटी करे ऐं ॿियनि शयुनि ॾांहुं जेको आहे न उहो उन ॾांहुं वधीक फोकस करनि था यंगस्टर जेके हूंदा आहिनि उहे तालीम खां हटी वेंदा आहिनि इवेंट्स जे चकरनि में ऐं उनखे गेन कंदा पिया आहिनि ऐं उहो उन शयुनि में मुब्तला थी वेंदा आहिनि ऐं तालीम हटी वञे त हींअर मोस्टली तव्हां तालीमी इदारनि में ॾिसो त उते जा ई जेके हेड्स आहिनि उहे अहिड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कराइनि पिया जेको मैसेज ॾियनि पिया त हा इहो तालीमी इदारो जेको आहे तालीम जो न आहे फ़क़ति इहो ॿियनि शयुनि जे लाइ आहे ॿियनि इवेंट्स जे लाइ या उन इवेंट्स में जेके प्रचार डिफरेंट इवेंट्स हुजण बि खपनि इन शइ खां मां इनकार ई न आहियां पर मुंहिंजो चवण जो मक़सदु एतिरो आहे ॾिसो न पढ़ाई करे करे बि माइंड सफ़ा माण्हू जो न ईअं असां चई सघूं था जेको आहे सो असां सफ़ा बोझ रखी छॾंदा आहियूं ज़हन ते गॾोगॾु डिफरेंट इवेंट्स हुजणु खपनि पर तालीम खे गॾोगॾु खणी हलणु खपे सो वेल अज़ान आऊं अव्हां खां इहो पुछंदसि त
सुबुह मेहरान में अची करे कीअं लॻो, फर्स्ट अपीयरेंस आहे अव्हांजी, ऐं लास्ट में इन शॉर्ट छा मैसेज ॾींदा? बिल्कुलु, आउं त पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो त तव्हां असांखे इन लाइक़ सम्झो त इन में इनवाइट कयो, ऐं असां त माशाल्लाह ॾिसंदा रहंदा आहियूं प्रोग्राम इहो, ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, ऐं बसि बहितरीनु मतिलबु ॾाढो हिकिड़ो ख़ुशी फील थी, ऐं सुठो प्लेटफॉर्म आहे। इन जे ज़रिए सां काफ़ी नौजवाननि खे जेको आहे इहो मौक़ो मिले थो, ऐं काफ़ी माण्हुनि खे हिकिड़ो सुठा मैसेज वञनि था मुख़्तलिफ़, उहो चाहे सिहत सां रिलेटेड हुजनि, उन जा बि गेस्ट अचनि था, ऐं ॿियो स्टूडेंट तबिको अचे थो, ऐं जंहिंमें जहिड़ो जहिड़ो टैलेंट उहो अचे थो, त इहो ई मैसेज। थैंक यू सो मच आज़ान शाह फॉर योर वैल्यूएबल टाइम। ऐं डॉक्टर शाहनवाज़ दल खां बि आउं लास्ट में मैसेज वठंदमि इन शॉर्ट त तव्हां असांजे व्यूअर्स खे छा चवंदा, अची करे अव्हांखे कीअं लॻो? ऐं हमेशह डॉक्टर साहिबु चवंदा आहिनि त हा तायरा असांजे बसि ईअं गले ते रत रखी वेठी आहे, ब्रेक ते वञिणो आहे, कॉल अटेंड करणी आहे, सवाल इहे शयूं पंहिंजी जॻह ते असांखे मैसेज ॾियो आहे। आउं थोरातो आहियां मेहरान जो, जेको मूंखे पंहिंजो पधर लॻंदो आहे, पंहिंजो अंगण लॻंदो आहे, ऐं सॼी टीम जो, तव्हांजी सॼी मेहरान जी टीम जो, ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। उन खां पोइ सिंध जे नौजवान जे लाइ पैगाम आहे त इल्मु नशे खां पाक, मेंटोर तव्हांजे आस पास आहिनि, तव्हां मेंटोर ॻोल्हियो, ऐं इल्मु ॾहाप ऐं टेक्नोलॉजी खे अॻियां खणी अचो, ऐं टेक्निकल एजुकेशन जे लाइ कुझु सोचियो, ऐं पंहिंजी पाण खे सस्टेनेबल करियो, पंहिंजो पाण खे जटादार तरक़ी में वठी अचो। दुनिया छा थी सोचे उन ते अमल कयो त सिंध सदाईं तरक़ी कंदी, ऐं ही असांजो मेहरान सदाईं वसंदो रहंदो। आमीन। वेरी यूज़फुल मैसेज। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। व्यूअर्स, वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान, ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव मां इजाज़त। अल्लाह वाहिद।